दोस्तों जीएस सिंधी ॿोली दोस्तों अॼु असां सिंधी नावल में थींदड़ जदीद तजुर्बनि जे हवाले सां 18वीं स्ट्रीम में तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं कुझु देरि में तव्हांखे जेको आहे सो असांखे मुमताज़ बुखारी साहब अकबर लगारी साहब ऐं अज़हर नूनारी साहब ज्वाइन कंदा ऐं असां जेको आहे सो हिन स्ट्रीम जो आगाज़ कंदासीं। थोरो टेक्निकल इशू अची वियो आहे दोस्तों, इन करे असांखे 2 मिंट ॾिजो त असां हिनखे रिज़ॉल्व करे वठूं, पोइ तव्हां सां गॾु अचूं था। अच्छा दोस्तों, ही असांजो मसइलो जेको आहे सो टेक्निकल इशू जे करे थोरो लेट थी वियासीं। इहो हल थी वियो आहे ऐं गुज़ारिश कंदुसि साईं अकबर लगारी साहब खे, साईं मुमताज़ बुखारी साहब खे ऐं अज़हर नूनारी साहब खे उहे ज्वाइन कनि। ऐं अकबर साहब असांखे ज्वाइन कयो आहे। सर कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो सर? बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु मूंखे लॻो त अलाए छो ख़ामोशी छाई पई आहे। हाँ सर, असल में थोरो टेक्निकल इशू थी वियो, उहो लिंक अचे कोन पियो, ज़ाहिर कोन पियो थिए, इन करे थोरी लेट थी वई। तो हींअर मुमताज़ साहब खे ऐं अज़हर नूनारी साहब बि असां सां गॾु आहिनि, उहे बि जी जी ज्वाइन कंदा। जीअं ई उहे ज्वाइन कनि था त पोइ असां बाक़ाइदा आगाज़ कयूं था। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त अॼु ही जेका असांजी 18वीं स्ट्रीम आहे, असां हा सिंधी नाविल में थींदड़ जदीद तजुर्बनि जे हवाले सां हर हफ़्ते ॻाल्हाईंदा आहियूं छंछर ते। अॼु उन सिलसिले जी 18वीं स्ट्रीम आहे, जंहिंमें असां मुमताज़ बुखारी साहब जो नाविल बेरंग ते ॻाल्हाईंदासीं। ऐं मुमताज़ साहब वारनि खे असां जेको आहे सो स्ट्रीम यार्ड जो लिंक सेंड करे छॾियो आहे। सर प्लीज़ तव्हां असांखे ज्वाइन कयो जीअं बाक़ाइदा आगाज़ करे सघूं हिन स्ट्रीम जो। ऐं अकबर साहब, तव्हां खां पुछंदासीं ओवरऑल जेसि ताईं दोस्त असांखे ज्वाइन कनि त हीउ सफ़र तव्हांजो असांजो तमामु शानदार रहियो आहे। इन सफ़र जे हवाले सां अॼु 18वीं स्ट्रीम में गॾु आहियूं, उन हवाले सां थोरो असांखे ॿुधायो, थोरो तव्हां पंहिंजा एक्सपीरियंस शेयर कयो त कीअं रहियो। पोइ जीअं दोस्त अचनि था त पोइ वरी पाण शुरू था कयूं। जी अकबर साहब। जी ॾिसो, पाण शुरू खां वठी हिन स्ट्रीम खे खणी आया आहियूं ऐं हर हफ़्ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। त हिन में असां इलाही सारा जेके अहम नाविल आहिनि हींअर, यानी 20वीं सदी जे हिन 2 ॾहाकनि जा जेके अहम नाविल आहिनि उन्हनि ते असां घणो ॻाल्हाए चुका आहियूं ऐं अञा बि केतिरा ई नाविल पोइ ते आहिनि जिन ते असां ॻाल्हाईंदासीं। इन सां छा थो थिए त जेके नाविल जिन लिखिया आहिनि उन्हनि खे हिकु जेकॾहिं असां उन्हनि जी तारीफ़ कयूं था त उन्हनि खे एप्रिसिएशन मिले थी ऐं असां उन्हनि जो तनक़ीदी जाइज़ो वठंदा आहियूं। पोइ कॾहिं के राइटर असांजी ॻाल्हि सां एग्री कंदा आहिनि, के असां सां डिसएग्री कंदा आहिनि, इहो उन्हनि जो राइट आहे। पर जेकॾहिं भले डिसएग्री करण जे बावजूदि बि जेकॾहिं असांजी का ॻाल्हि हुननि खे दिलि सां लॻंदी हूंदी, यकीनन उन ॻाल्हि खे हू आईंदा पंहिंजे नाविलनि में उन ॻाल्हि खे एसिमुलेट कंदा। ॻाल्हि इहा कोन्हे का कंहिंखे कोई पंहिंजो हेठां न आहे ॾेखारणो। ॻाल्हि इहा आहे त हीअ असां ख़िदमत कयूं था अदब जी, ऐं असां चाहियूं था त सिंधी अदब में बहितर खां बहितर बल्कि बहितरीन नाविल लिखिया वञनि। उन हवाले सां असां पंहिंजो तजुर्बो, असां पंहिंजो मुतालियो जेको नाविलनि जो कयो आहे या तनक़ीदी अदब जो कयो आहे, उहो असां इन करे शेयर कंदा आहियूं ताकी अदब में बहितरी अचे, नाविल में बहितरी अचे। नाविल माशाअल्लाह घणो लिखियो वञे पियो, असां वटि जाम सारो नाविल लिखियो वञे पियो, लेकिन क्वालिटी वारो न आहे। ऐं उन जे लाइ असां सभु कोशिशि कयूं था त असां इहो ॿुधाए सघूं त क्वालिटी नाविल छाखे चइबो आहे ऐं जेके नाविल अचे पियो उन में ख़ामियूं कहिड़ियूं आहिनि ताकी नाविल बहितर थी सघे। तनक़ीद जो मक़सदु रुॻो ख़ामियूं ॻणाइणु कोन्हे, पर असांखे ख़ामियूं ॻणाइणु इन करे खपनि ताकी ईंदड़ नाविलनि में उहे ख़ामियूं न हुजनि। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी ख़ुशी आहे त 2-टे साल पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि ते असां सभिनी लिखणु शुरू कयो हो। तक़रीबन हर नंढो वॾो क्रिटिक इन ॻाल्हि ते लिखी रहियो हो त प्रूफ जूं चुकूं, ग्रामर जूं चुकूं तमामु घणियूं आहिनि।
इहे 4-5-6 साल पहिरीं इहा तव्हां सभिनी लिखणु शुरू कयो। हुनजो फ़ाइदो हिकिड़ो इहो पियो आहे त जेके वेझड़ाई में जेके नाविल अचनि पिया उन्हनि में प्रूफ जूं चुकूं घटि आहिनि, ग्रामर जूं चुकूं घटि आहिनि। मूंखे यादि आहे त नजूमी नाविल जेको मुंहिंजे ख़्याल में 2014 में उनजी थी हुई रूनमाई, त उन में मूं ॻाल्हाईंदे इहो उन वक़्तु ई इहो सुवालु उथारियो ऐं उन वक़्तु मौजूदु हो उन नाविल जो पब्लिशर, जंहिंखे मूं उते ई स्टेज तां चयो त महिरबानी करे आईंदा तव्हां इन्हनि ते तवजो ॾियो, त हुन चयो त इहो असांजो कमु ई न आहे, पब्लिशर जो कमु न आहे, इहो राइटर जो कमु आहे, जेकॾहिं हू असांखे प्रूफ चेक जेको करे ॾींदो असीं छापींदासीं। हालांकि ईअं कोन्हे, रुॻो राइटर जो कमु कोन्हे, राइटर खां जो कमु आहे लिखणु, प्रूफ जे लाइ उहो पब्लिशर ऐं या ॿियनि प्रूफ रीडर्स जो कमु आहे। त ईअं असांजे इन्हनि कोशिशुनि सां हुन नाविल खे फ़ाइदो पवे थो ऐं अञा असां घणो ॻाल्हाईंदासीं। पर हाणे मुंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी ऐं गुज़ारिश बि हूंदी त जेके मेन स्ट्रीम या जिन खे अहम नाविल सम्झो वञे पियो, उन खां सवाइ असां जेके मार्जिनल नाविल आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हायूं, जेके ईअं सम्झो त निगलेक्टेड नाविल आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हायूं, उन्हनि जूं सुठायूं ऐं ख़राबियूं बयानु कयूं। थैंक यू। जी, थैंक यू वेरी मच अकबर साहब, ज़रूरु उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। अच्छा अकबर साहब, इन जेसि ताईं असांखे मुमताज़ साहब जॉइन कनि, हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त असां मुंहिंजी नज़र मां कुझु नौजवान नक़ाद बि गुज़रिया आहिनि जेके हाणे सिंधी में ख़ासि तनक़ीद जे उनखे सीरियस वठी रहिया आहिनि, ऐं उन्हनि मां कुझु दोस्तनि असांखे चयो त असां तव्हांजो स्ट्रीम्स ॿुधी ऐं पोइ असांखे शौक़ु थियो, त तव्हां तनक़ीद जो जेको फ्यूचर आहे सिंधी में ख़ासि करे उनखे कीअं था ॾिसो सर? तव्हां थोरो इन ते रोशनी विझो। नौजवान माण्हू हिन तरफ़ अचनि पिया, जी मिसाल तव्हांखे आउं 2 टे नाला ॿुधाए, ॿिया त इलाही पुराणा लिखंदड़ आहिनि, मूं अॻे इहो मज़मून लिखियो त हुन में इलाही पुराणा नक़ाद मूंसां नाराज़ थिया हुआ, ॾाढा ॾोरा पिया ॾिनऊं त तव्हां फलाणनि जो नालो कोन खयो, फलाणनि जो नालो खयो। मुंहिंजो मक़सदु हरगिज़ इहो न हो त फलाणा जेके पुराणा कमु कनि था उन्हनि खे को नेग्लेक्ट कयूं था, बिल्कुलु न। लेकिन चवण जो मतिलबु इहो आहे त नवां नौजवान छोकिरा छोकिरियूं इन पासे अचनि पिया, नवनि जी ॻाल्हि थो कयां, पुराणा त अॻे कमु कनि पिया, त नवनि में जेको 2 नौजवान भुरगड़ी आहिनि, हिकिड़ो AB भुरगड़ी आहे ऐं ॿियो शायदि वकार भुरगड़ी आहे, उहो तनक़ीद लिखनि था। पहवर आहे, छा नालो आहे पहवर जो, उन तकड़ा तकड़ा जेके आहिनि उहे नावलनि ते रिव्यू लिखिया आहिनि, अल्ताफ़ लगारी बि शायदि कुझु लिखे पियो, जावेद पांवर सर। जावेद पांवर, जी हा, ऐं ॿिया बि लिखंदा रहनि था, जीअं पुराणा त आहिनि ऐं पुराणनि जा नाला कोन थो खणा, उहा त लिस्ट हिकिड़ी वॾी आहे, पर उन्हनि पुराणनि मां नाविल ते लिखण वारा कुझु घटि आहिनि। हिन ते शार्ट स्टोरी ते लिखनि पिया, जीअं बुघियो साहबु आहे असांजो दोस्त प्यारो, बुघियो साहबु लिखे पियो हिन ते पंहिंजो शार्ट स्टोरी ते। शाइरी ते लिखण वारा त घणा आहिनि, शाइरी ते लिखण वारा त शाइर बि आहिनि ऐं उहे नक़ाद बि आहिनि, त उहे त घणा आहिनि, उहे लिखनि था पिया। पर पाण जीअं त हिते पंहिंजो मौज़ू नाविल आहे, तंहिंजे करे नाविल ते लिखण वारा थोरा आहिनि नक़ाद, पर उन्हनि में इज़ाफ़ो थिए पियो। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त इन्हनि खे अॻे भेरे इन्हनि नौजवान नक़ादनि खे तव्हां स्ट्रीम में मौक़ो ॾियो, भले तव्हां असांखे मौक़ो न ॾियो, असां ॿुधंदासीं उन्हनि खे वठी अचो त उहे बि हिन ते ॻाल्हाइनि। मुमताज़ साहब जेको आहे उहो नक़ाद बि जी आहे, सर। नाविल बि आहे, सहाफ़ी बि आहे, राइटर बि आहे, हर क़िस्म जो हरफन मौला आहे, ड्रामा निगार बि आहे। जी जी अकबर साहब, तव्हां कॾहिं कॾहिं मौक़ो था ॾियो उनखे, स्ट्रीम में घणो आणींदा करियो। मुमताज़ साहब खे त असां हर दफ़े चवंदा आहियूं, मुमताज़ साहब कान का मजबूरी ॾेखारींदा आहिनि। दोस्तो, असां सां सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नाविल निगार, नक़ाद ऐं ड्रामाटिस्ट सहाफ़ी साईं मुमताज़ बुखारी साहब। साईं जे हुन में ॿिले में हिकिड़ो ॿियो बि आहे त मुतरजिम बि आहिनि साईं, ऐं जेको आहे सो साईं असांखे जॉइन कयो आहे सर। उमरू जी अयार सर। जी ज़ंबील आहिनि साईं मुमताज़ साहब, उमरू अयार जी ज़ंबील आहिनि। जी जी। अच्छा सर मुमताज़ साहब वेलकम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो सर? जेके नौजवान जा मूं नाला पे खयां, हुन में हिकिड़ी छोकिरी मूंखां रहिजी वई, सनम नालो अथसि छा? सनम जागीराणी। जी सर। सनम जागीराणी, उहा बि जी सर। हाणे लिखे पई इन्हनि ते जी, नाविल्स ते। असां सनम जागीराणी हिकिड़ी स्ट्रीम में जॉइन कयो हो, ऐं जेको आहे सो उन खां अलावा मूं पंहिंजो जावेद पांवर खे चयो हो त तव्हां असांखे जॉइन कयो, पर हुन चयो त मां दादू में रहंदो आहियां, हुते मूंसां नेट जो प्रॉब्लम हूंदो आहे,
इन करे मां ज्वाइन नथो करे सघां। उन खां अलावा जेको आहे सो अज़ीम रूंजो आहे असांजो दोस्त तमामु प्यारो। अज़ीम आहिनि या सां गॾु जा ॿिया जी दोस्त आहिनि, उहे पुराणा जी आहिनि जी न, उहे लिखंदा हा, रहनि था। उहे मोहम्मद उहे देवनागरी वारा असांखे या ज्वाइन कंदा रहंदा। इलाही सारा दोस्त आहिनि, मूं ते सिर्फ़ु नवनि जी ऐं नौजवान, बाक़ी जी पुराणा जी त जी इलाही लिखंदा रहनि था। जी जी सर, असां मुमताज़ बुखारी साहब खे चवंदासीं त पंहिंजे नाविल मां को टुकड़ो पढ़नि, उन खां पोइ असां बाक़ाइदा जेको आहे सो आगाज़ कयूं था। सर अरे मुमताज़ साहब। उन लाइ थोरो मूंखे टाइम जो त मां अञा लैपटॉप असल में खुलण में थोरी करे पियो न खणो, रुगो खुली बीहे 2 मिंट, रुगो 3 मिंट लॻंदा रहे, हुन में फाइल पियल आहे। जी जी एसि ताईं जेको आहे हा जी जी सर, असां हा असल में छा जो असांजी रिवायत हूंदी आहे त जेको आहे सो पहिरीं असांजो लेखक पढ़ंदो आहे उन मां पीस नाविल मां, पोइ हुन ते जी बाक़ाइदा जी ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं न न लास्ट एसि टाइम हा हाणे खुली वियो आहे, लैपटॉप खुली वियो आहे ऐं जेको आहे अॼु त मूंखे ॿुधायो वियो आहे त प्रोफेसर नुनारी बि अचे थो, ऐं आई वुड लव टू लिसन टू हिम। मूंखे जी सर बिल्कुलु नुनारी बिल्कुलु साहब ॿुधणो आहे। जी प्रोफेसर अज़हर नुनारी साहब खे मूं मोकिलियो आहे लिंक सर। ऐं अज़हर साहब मूंखे चयो त मां किथे बिज़ी आहियां, ट्रैफिक में किथे मूंखे विती मिले थी त मां ज्वाइन कयां थो। जी सर, तव्हां मुमताज़ साहब रीडिंग ही फाइल खुली वियो आहे हाणे जो सर को बि पीस जेको तव्हांखे वणे सर तव्हां उहो पढ़ो। जी 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 पोइ बिल्कुलु 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 मां उहो ई खोलियो आहे हिन जो, ऐं जेको आहे चइबो आहे बेरंग। हा सर, शायदि मुंहिंजे हिन में हाणे बसि ईअं जितां अचे थो उतां ई पढ़ी था छॾियूंसि। आवाज़ त सही पियो अचे न? बिल्कुलु क्लियर आहे। ठीकु जी आहे। सर, हाणे सर तव्हांजो आवाज़ क्लियर आहे। हा ठीकु आहे। हाणे मुंहिंजो ही खुली वियो आहे। हाणे हिन जो टॉपिक आयो आहे कराचीअ में 12। सुरैया ऐं जिब्रान जे पहुचण खां अॻु ई फिरोज़ अहमद जमीला सां गॾु घर पहुची चुको हुयो। जॾहिं हुनजे आॾो सुल्तान खे घुराए बीहारियो वियो ऐं संदसि हथ में 6x4 जी हिकु तस्वीर ॾिनी वई त सुल्तान तस्वीर ॾिसण बजाए पंहिंजे पीउ जे वेकरी पेशानी ऐं गहरनि अखियुनि में घूरे रहियो हो। तस्वीर हुन आॾो धुंधली हुई ऐं संदसि पीउ जो फ़ैसिला ते अंदाज़ वारो चहिरो इंतिहाई चिटो हुयो। तोखे हुन सां शादी करणी आहे। जेकॾहिं साणसि मिली अंडरस्टैंडिंग पैदा करणु चाहीं त सोरठ कराचीअ में बि अची सघे थी, ऐं जेकॾहिं तूं मारूई खां घबराईं थो त पोइ लाहौर बि वञी सघें थो। यकीन कर, उहा हिकु बावकार ऐं सेफ्टी छोकिरी आहे। सभ खां वॾी ॻाल्हि त ख़ानदानी आहे। सुल्तान ते हैरानी एतिरी हावी थी चुकी हुई जो हू ॻाल्हाइण चाहींदे बि ॻाल्हाए नथे सघियो। शुरू वारी ॻाल्हि बाद संदसि पीउ छा चयो हो खेसि बिल्कुलु ई सम्झ में न आयो हो। चुरपुर करण जी कोशिशि बि कयाई पर चुरी पुरी न सघियो। हुनजो बदन हुनजे ज़हन खां धार थी चुको हो। ज़हन जंहिंसां जिस्म खे हलाए सघिबो आहे उहो इंजन जियां किथे किरी पियो हो। ज़हन खे हलाईंदड़ शइ बि हुनखे नथी सुझी। एसि ताईं जो संदसि हथ मां तस्वीर किरी पई तॾहिं हुनखे लॻो त तस्वीर हुनजे हथ में आहे। हुन में चुरपुर आहे पर हू पाण तस्वीर बणिजी वियो आहे। हुनखे इहा बि ख़बर न रही त फिरोज़ अहमद अटकल 10 मिंट हुन सां ॻाल्हाईंदो रहियो। खांसि साॻी नोयत जा सवाल दर्जने भेरा पुछंदो रहियो। उहे सवाल उन तस्वीर जे हवाले सां हुआ ऐं संदसि रज़ा मालूम करण सां गॾु लाज़मी तौरु ॻाल्हि मञण ते बि ज़ोर भरियल हो। उन तस्वीर खे तसवर में आणण लाइ सुल्तान लाइ पोइ जी ॻाल्हि हुई, पर हू त उते कंहिंजी तस्वीर जहिड़ो बि न थिए लॻो। जॾहिं फिरोज़ अहमद रड़ियुनि ते लही आयो ऐं पाले वॾो करण खां वठी सहूलियतूं ॾियण ताईं ऐं ख़्यालु रखण खां प्यार ॾियण ताईं जूं मयारियूं ॾियण लॻो त सुल्तान जे ज़हन में हिकु ख़्यालु चमको ॾिनो त हुनजो पीउ पंहिंजी सुञाणप लाइ हुनजी सुञाणप जो सौदो थो करणु चाहे। हेल ताईं खेसि पाले वॾो करण ते पंहिंजे कई जी क़ीमत वसूल करण थो चाहे। सुल्तान कुझु न पुछियो, कुझु बि न चयो ऐं उतां वञण लॻो त संदसि पीउ अॻियां अची बीठो। हू ख़्यालनि मां वापसि अची वियो, पंहिंजे वजूद खे अलॻि महसूसु करण लॻो। बाबा साईं, आऊं तव्हांजी समूरी पालना ऐं पाण ते थियल पढ़ाईअ जे ख़र्चनि समेत हर उहो कर्ज़ वापसि करण लाइ तयारु आहियां
जेको अवां मूं ते कयो। नंढे हूंदे खां वॾे हूंदे ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईंदड़ मुंहिंजी बीमारियुनि ऐं मुंहिंजे ज़िद सबबि अव्हां खे पहुचंदड़ ईज़ाउनि ऐं तकलीफ़ुनि जो बि हिसाब ॾियण लाइ तयारु आहियां। बसि रुॻो तव्हां मूंखे एतिरो साह खणणु ॾियो त हाणे आऊं बि जीअण चाहियां तीअं जीअण ॾियो। फिरोज़ अहमद लुची वियो हो। हुनजे चहिरे जी रेखाउनि में उहे ॻाल्हियूं फासी पयूं त हू छा पियो ॻाल्हाए, कीअं पियो ॻाल्हाए। पीउ को हिसाबनि लाइ खातो थोरे खोलींदो आहे। औलाद ते एतिरो बि हक़ न आहे त हू कावड़ में उनखे कुझु बि चए। तूं अच्छा पीउ माउ जे ममताज साहब, प्यार जी कसर। जी मां सम्झा थो त एतिरी रीडिंग काफ़ी आहे अकबर साहब। असां जी बाक़ाइदा हिनखे आगाज़ कयूं था। थैंक यू सर ममताज साहब, तव्हां इन्हनि मां पीस रीड कयो ऐं इहो तव्हां असांखे चैप्टर नंबर रुॻो ॿुधाए छॾियो त कहिड़े चैप्टर मां तव्हां रीड कयो। चैप्टर नंबर 2, चैप्टर नंबर 2 जी कराचीअ में बसि 12 चैप्टर नंबर 2 आहे हिन नॉविल जो, बेरंग जो। हा 2 हा, कराचीअ में 12 कराची में 12 इहो उनजो उनवान आहे चैप्टर जो। उन मां ममताज साहब रीड कयो आहे। असां अकबर साहब ॾे हलूं था। हिन नॉविल जे हवाले सां अकबर साहब जेका रिवायत आहे असांजे ते इंट्रो ॾींदा आहियूं या इनिशियल कमेंट्स, प्लीज़ तव्हां हिन हवाले सां ॾिजो, पोइ वरी ममताज साहब ॾे हलूं था। तेसि ताईं असांखे अज़हर साहब बि जॉइन करे वठंदा। जी अज़हर खां सवाइ कोई दोस्त जॉइन कंदा अॼु? सर अख्तर खे चऊं था, अख्तर बि आहे ऐं उहो थोरो ॿाहिरि आहे, उहो जीअं अचे थो त पोइ हुनखे चऊं था। सां गॾु वारा संगती बिल्कुलु ग़ाइब आहिनि। उहे सर उन मां डॉक्टर मुबारक साहब ऐं अमर साहब एक्सक्यूज़ कयो त जेका असां अञा पढ़ी न सघिया आहियूं नॉविल। हुनखे चओ सुठा ॿार थियो, पढ़ो बि सही। बग़ैर पढ़ण जे थोरी ॻाल्हाए पोइ, पढ़ो बि त सही न, आईंदा पढ़ी ईंदा। अच्छा, हाणे ममताज साहब तव्हां अॻे बि शरीक थिया आहियो हिन में, ऐं असांजो इहो तरीक़ेकार आहे त पहिरीं हिन नाविल जी कहाणी जो इख़्तिसार आउं ॿुधाईंदो आहियां ऐं उन खां पोइ वरी उन ते पाण उन जा तज्ज़ियाती ऐं तनक़ीदी जाइज़ो वठंदा आहियूं। पोइ सभु दोस्त ॻाल्हाईंदा आहिनि उन ते। बिल्कुलु त ही आउं पहिरीं हुनजो मुख़्तसिर कहाणी ॿुधायां थो। ही कहाणी हिकु कराची जे हिकु बिज़नेस टाइकून जे घर जी कहाणी आहे। हिकु बिज़नेस फैमिली आहे, उनजो सरबराह आहे फिरोज़। फिरोज़ जो हिकु पुटु आहे, उनजो नालो आहे सुल्तान। ऐं सुल्तान जी शादी थियल आहे मारवी नाले हिकु औरत सां, पर उन्हनि खे औलाद कोन थो थिए, पुटाणू औलाद कोन थो थिए। हुननि खे 3 धीअरूं आहिनि सुल्तान खे, जंहिंजो नालो आहे सोनिया, वॾी जो नालो आहे सरिया, ॿी जमीला ऐं टी सोनिया। इहे 3 हुनखे धीअरूं आहिनि। फिरोज़ अहमद जीअं त हिकिड़ो बिज़नेस टाइकून आहे, त हुनखे रवायती बिज़नेसमैन या रवायती वॾेरनि वांगुरु हुनखे पुटाणू औलाद खपे, जेको हुनजे अॻियां हली मिल्कियत जो वारिस थिए, ख़ानदान जो वारिस थिए। ऐं जीअं त हुनखे पुटाणू औलाद कोन थो थिए सुल्तान खे, तंहिंजे करे हुन ते हू ॿी शादी जे लाइ दबाव विझनि था। फिरोज़ जी घरवारी फ़ख्र निसा आहे, जेका हिकु डोमिनेंट फितरत रखंदड़ औरत आहे। ऐं हू चवे थी त घर में कख पन बि जेकॾहिं चुरे त मुंहिंजी मर्ज़ी सां चुरे। माण्हू त माण्हू आहे, पर कख पन पखी बि मुंहिंजे चवण खां सवाइ न चुरनि। हू हिकु इंतिहाई डोमिनेंट औरत आहे, जंहिं डोमिनेंस सां हुन ज़िंदगी गुज़ारी आहे। ऐं उन ई हिन दौर में जंहिं वक़्त में सुल्तान ते दबाव विधो पियो वञे ॿी शादी जो, त उन वक़्तु फ़ख्र निसा जेको आहे उहो थोरो व्हील चेयर ते आहे, यानी हुनखे गोॾनि वोॾनि जो कोई प्रॉब्लम आहे, जंहिंजे करे हू व्हील चेयर ते अची वई आहे। लेकिन हू इंतिहाई पावरफुल ताक़तवर हिकिड़ी औरत ॾेखारी वई आहे। हिननि खे सुल्तान जीअं पढ़ियो, मुमताज़ साहब पीस जेको पढ़ियो, त हुन में सुल्तान इनकार थो करे छॾे शादी खां, त मां ॿी शादी न कंदुसि। हुनजी मारवी सां तमामु घणी मोहबत आहे। फिरोज़ साहब छा कंदा आहिनि त पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे पोटियुनि खे वठी ऐं हू लाहौर जे विज़िट लाइ निकिरी वेंदा आहिनि। ऐं उन लाहौर जे विज़िट में मर्सिडीज़ में वेंदा आहिनि, गाॾियुनि में वेंदा आहिनि, बाय रोड वेंदा आहिनि। त उन में सुरिया जेका आहे हुनजी पोटी, उनजी उमिरि उन वक़्तु तक़रीबन
19 साल आहे, 18 साल आहे शायदि। ऐं उन सां गॾु हुननि जो हिकिड़ो ख़ानदानी ड्राइवर आहे जिब्रान, नौजवान छोकिरो आहे, 22-24 साल जो जिब्रान, उहो गॾु हूंदो आहे। ऐं उन रस्ते में जिब्रान जी ऐं सुरिया जी पाण में अंडरस्टैंडिंग थी वेंदी आहे, जेको हू लाहौर में हिननि जी अंडरस्टैंडिंग एतिरी वधी वेंदी आहे जो जॾहिं वापसि ईंदा आहिनि त उहो रस्ते ते किथे निकाह करे छॾींदा आहिनि, ऐं उहो खुफ़िया निकाह हूंदो आहे। हिननि जो जीअं त वॾेराणू घर या बिज़नेस टाइकून त पंहिंजी जॻह ते, लेकिन ही रवायती तौर ते हिन क़िस्म जा मूं कुझु ॿिया नाविल बि पढ़िया आहिनि। जागीरदार टाइप घराणो आहे जंहिंजे घर में कोई 6 मुलाज़िम रहनि था, के ड्राइवर, के बोरची, के नौकर नौकरियाणियूं जेके शिफ्टुनि में कमु कनि था। ऐं उहे सभु ईअं आहिनि उन्हनि जा जीअं उहे नौकर न हुजनि, पर उहे उन्हनि जा ग़ुलाम हुजनि, ऐं उन्हनि जी हर हुकुम जे लाइ जेको आहे हू पंहिंजो सिर कुर्बान करण जे लाइ बि तयारु हुजनि। ऐं इन क़िस्म जा नसल दर नसल उन्हनि वटि ग़ुलाम टाइप उहे नौकर आहिनि। उन्हनि में हिकिड़ो जेको हुननि जो मुलाज़िम आहे उहो रुस्तुम, उहो हिकिड़ो अहम किरदारु आहे, जेको हिकिड़ो ख़तरनाक किरदारु आहे, जेको कुझु बि करे सघे थो। उन जी अंडरस्टैंडिंग फिरोज़ खां वधीक फ़ख्रुन निसा सां आहे, बल्कि अंडरस्टैंडिंग छा, पर हुनजा लाॻापा आहिनि, हुनजा जिन्सी लाॻापा आहिनि फ़ख्रुन निसा सां। जंहिं वक़्त में जिब्रान ऐं सुरिया वापसि अचनि था ऐं उहा ॾाॾी खे ख़बर पइजी वञे थी त सुरैया प्रेग्नेंट आहे, त हू इशारो करे थी रुस्तुम खे, ऐं रुस्तुम हुनजो इशारो सम्झी हुन जिब्रान ते हिकु खूनखार हमलो कराए थो, ट्रक जी सूरत में, जेका ट्रक हुनजी गाॾी सां टकराइजे थी, ऐं उहो कोमा में हलियो वञे थो, ऐं ईअं हुनखे रस्ते तां हटायो वञे थो। साॻे ई तक़रीबन साॻे ई टाइम ते, यानी कुझु अरसे खां पोइ, जंहिं वक़्त में हुनजी डिलीवरी थियण वारी हूंदी आहे सुरैया जी, उन ई वक़्तु सुल्तान जो ऐं इन जो बि एक्सीडेंट थी वेंदो आहे, मारवी जो जहाज़ क्रैश थींदो आहे, ऐं उन जहाज़ जे क्रैश में उहे मरी वेंदा आहिनि। त फ़ख्रुन निसा ॻाल्हि खे लिकाइण जे लाइ इहो मशहूरु कंदी आहे त सुरिया खे हिकिड़ी धीउ जेका ॼाई आहे, जंहिंजो नालो अफरोज़ रखियो वियो, इहा अफरोज़ जेका आहे इहा सुल्तान जी धीउ आहे, सुरैया जी न, पर सुल्तान जी धीउ आहे। सुल्तान जे इनकार जे करे फिरोज़ एतिरो कावड़जी वञे थो जो चवे थो त हाणे आउं पाकिस्तान में कोन रहंदुसि ऐं आउं हाणे लंडन में रहंदुसि। हू लंडन हलियो वञे थो, पर जॾहिं एक्सीडेंट थिए थो त हू वापसि अचे थो, ऐं वापसि अची हुनखे ॿुधाए वञे थो त सुल्तान खे ही 4थी धीउ पैदा थी आहे, त हू उनखे क़बूल करे वठे थो। ईअं उहे 3 भेणियूं ऐं 4थी जेका धीउ आहे उहा बि हिननि जी भेण बणिजी ज़िंदगी गुज़ारे थी, यानी 4 भेणियुनि जी ज़िंदगी हले थी। फिरोज़ वारनि जो जेको ख़ानदान हूंदो आहे उहो नसल दर नसल हुकुमरान ख़ानदान सां तालुक़ु रहियो आहे उन्हनि जो जदे अमजद जेको हो उहो कलोड़नि जे दौर में कलोड़नि जो को वज़ीर हो, पोइ उनजो बि नालो शायदि फिरोज़ हो। उन खां पोइ वरी उनजो जेको पोटो या पड़पोटो थियो या पुटु थियो, उहो वरी मीरनि जी दरबार में हो। वरी उनजो जेको औलाद थियो उहो अंग्रेज़नि जे दौर में हिकु वॾा बिज़नेस टाइकून हुआ, ऐं इहो नसल दर नसल ही अमीर माण्हू हलंदा थिया आया। इन्हनि में हिकिड़ी तवहम परस्ती बि आहे, रही आहे, त जेको हुननि जो वॾो ॾाॾो हो जेको कलोड़नि जे दौर में, उहो वञी हिकिड़े ॻोल्हे हिकिड़े नजूमी सां गोपचंद सां वञी मिलियो, ऐं गोपचंद हिनखे ॿुधायो त तव्हांजे ख़ानदान में अॻिते हली पुटाणू औलाद ख़तमु थी वेंदो, ऐं तव्हांजो नसल जेको आहे पुटाणे औलाद सां अॻिते न हलंदो। बहरहाल इहा ॻाल्हि बि नसल दर नसल हलंदी पई आई त पुटाणू औलाद असांजो अॻिते हली कंहिं न कंहिं दौर में ख़तमु थी वेंदो। इहो ई ख़ौफ़ फिरोज़ जे दिलि में वेठल हो त असांजो पुटाणू औलाद ख़तमु थी वियो त असांजी जेका ही सदियुनि खां वठी हलंदड़ हाकिमियत वारी रवायत आहे उहा ख़तमु थी वेंदी। किसो मुख़्तसिर त फ़ख्रुन निसा जो किरदार ऐं जो रुस्तुम जो किरदार, उहे हिकु खूनी किरदार जे साम्हूं अचनि था, किरदार जी हैसियत में साम्हूं अचनि था।
ऐं हुनखे जंहिं ते बि थोरो घणो शक थींदो आहे उहो रुस्तम जे हथां उनखे फ़खुरुनिसा माराए छॾींदी आहे। कुझु ॿिया किसा बि आहिनि जेके यानी जेके फिरोज़ जेको अफेयर कंहिं हिकिड़ी इरनाज़ नाले हिकिड़ी माई सां रहियो त उहा फ़खुरुनिसा खे ख़बर पई ऐं उन इरनाज़ खे उन रुस्तम जे हथां बेदर्दी सां क़तलु कराए छॾियो। ईअं ई को कुझु ॿ टे क़तल जेके आहिनि उहो आउं पंहिंजे कमेंट्स महिल उहो ॿुधाईंदुसि त कोई 6, 7, 8 क़तल जेके आहिनि हुन खां उहो रुस्तम ऐं ही मिली भगत सां उहे क़तल कनि था। बहरहाल नाविल पंहिंजे जॾहिं अॻिते हले थो तॾहिं फिरोज़ पंहिंजे विल लिखण जे लाइ पंहिंजे ख़ानदान जो को हिकिड़ो माण्हू जेको लंडन में रहे थो उनखे ऐं उनजे पुट खे घुराए थो। उनजो नालो मुमताज़ साहब ॿुधाइनि त ठीकु आहे, न तव्हां मूंखे ॻोल्हणो पवंदो। ज़हूर ऐं उनजो पुटु जेको आहे रिहान, उहे अचनि था। रिहान बैरिस्टर आहे ऐं ज़हूर बिज़नेसमैन आहे ऐं उहे लंडन मां अचनि था ऐं अची हिननि जे पैलेस में रहनि था। उन्हनि जे रहण सां चहल पहल थी वञे थी ऐं जेके 4 छोकिरियूं आहिनि उन्हनि जी ज़िंदगी में हिकिड़ी हलचल मची वञे थी, छो जो हुननि जी ज़िंदगी इलाही घुट ऐं ॿूसट जो शिकार हुई। पैसो त जाम हो पर उन्हनि ते पाबंदियूं ऐं सख़्तियूं तमामु घणियूं हुयूं। सरिया ऐं ज़हूर जी काफ़ी हद ताईं अंडरस्टैंडिंग थींदी ॾेखारी वञे थी। बाक़ी जमीला, सोनिया ऐं अफरोज़ इन्हनि टिन्ही में जहिड़ो मुक़ाबिलो शुरू थी वेंदो आहे त उहो रिहान जे वेझो केरु थिए। ऐं रिहान जे त नऊं ऐं लंडन जो रहाकू हूंदो आहे, उनखे लोकल कल्चर एतिरो सम्झ में बि न ईंदो आहे, तंहिंजे करे हू सभिनी सां पियो सही ॻाल्हाईंदो आहे, सभिनी सां खिली पियो ॻाल्हाईंदो आहे। तंहिंजे करे सभिनी खे टिन्ही ॼणनि खे भेणुनि खे ग़लतफ़हमी पई थींदी आहे त हू असां सां आहे। पोइ हिननि टिन्ही ॼणनि जी हिक ॿिए सां जेलसी बि थींदी आहे। जमीला इन्हनि में जेका आहे उहा पॉज़ेसिव घणी आहे, ॿियो नंबर जेका आहे, ऐं उहा पंहिंजे नंढनि भेणनि सां बि रीस करे थी, उनखे प्रिजुडिस थिए थी ऐं हू रिएक्टिव बि घणी आहे ऐं बाग़ी बि घणी आहे। किसो कोता त अॻिते हली नाविल जॾहिं पंहिंजे इख़्तिताम ॾे वञे थो तॾहिं फ़खुरुनिसा जेका आहे उहा सख़्तु बेज़ार आहे हिननि पीउ पुट मां। ऐं फ़खुरुनिसा चवे थी त ही अलाए कहिड़ी विल जेको आहे पंहिंजो ठाहे पियो, वसियत अलाए कहिड़ी ठाहे पियो, उन में मुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ ठाहे पियो। तंहिंजे करे हुनखे सख़्तु गुस्सो हूंदो आहे ज़हूर ते ऐं हुनजे पुट ते, ऐं हुननि खे अणसिधी तरह पोइ आख़िर में सिधी तरह बि चयो वेंदो आहे त तव्हां ही महल छॾे हलिया वञो। पर जीअं त हू न वेंदा आहिनि त रुस्तम खे इशारो थींदो आहे त ख़तमु कर। उन ख़तमु करण जो इशारो इहो हूंदो आहे त उहा फ़खुरुनिसा पाण वटि हिकिड़ियूं मूर्तियूं रखे थी ऐं उन मां जेकॾहिं का मूर्ति रुस्तम खे मिलंदी आहे त इहो सम्झो त सुपारी आहे ऐं हू उनखे क़तलु करे मारे ऐं उहो वरी वापसि मूर्ति वापसि करण जो मतिलबु आहे त उहो क़तलु थी वियो। त उहो उनखे हुकुम थींदो आहे हिननि पीउ पुट खे ख़तमु करण जे लाइ। पोइ रिहान खे ख़तमु करण जे लाइ हुनखे हिकु ख़ासि क़िस्म जो ज़हर ॾींदो आहे चांहि में विझी, जंहिंमां इहो जेकॾहिं केरु पीए त ज़ाहिर थींदो त हीउ फूड पॉइज़न आहे, असल में ज़हर न आहे। लेकिन उहो ज़हर जेको आहे उहो जमीला उहा चांहि पी वठंदी आहे ऐं जमीला जे चांहि पीअण शर्त फौरन ई उनजी डेथ थी वेंदी आहे। ऐं डेथ थी वञण खां पोइ वरी उहो घर में रोज़राड़ो थी वेंदो आहे। हू पीउ पुट जेके आहिनि उहे वापसि हलिया वेंदा आहिनि ऐं आख़िर में ईअं बि थींदो आहे त इशारतन फ़खुरुनिसा रुस्तम खे चवंदी आहे त नवाब साहब बि हाणे घणो वक़्तु घणी गहल कई आहे, छो जो नवाब साहब इन्हनि चक्रनि खां पोइ घणो बीमार ऐं कमज़ोर थी वञे थो, ज़हनी तौर ते बि नॉर्मल नथो रहे, पंहिंजो पाण खे बादशाह सम्झणु शुरू करे थो। त फ़खुरुनिसा चवे थी रुस्तम खे त रुस्तम नवाब साहब कुझु घणी गहल कई आहे। हू चए थो हा गहल कई आहे, यानी इशारो सम्झी वञे थो त नवाब साहब जो कमु पूरो कर, ऐं ईअं नवाब साहब जो कमु बि पूरो थी वञे थो। उन खां पोइ जेका सरिया आहे उनजी तबियत में फेरो अचे थो
ऐं उहा वरी ख़ुदि फ़ख्रुनिसा वांगुरु हिकिड़ी डिक्टेटर टाइप या फिरोज़ वारी हिकिड़ी जेका मेंटल कैफ़ियत आहे पंहिंजे पाण खे बादशाह या राणी सम्झणु, उहा कैफ़ियत तारी थी वञे थी। ऐं उनखां पोइ आख़िर में हिकिड़ो ॿ इंकशाफ़ बि राइटर जेको आहे उहो करे थो आख़िर में, जेको पोइ कमेंट्स महिल आउं ॿुधाईंदुसि। ऐं ईअं ई नाविल जेको आहे पंहिंजे इख़्तिताम ते पहुचे थो। थैंक यू जी, थैंक यू वेरी मच सर। हाणे पाण मुमताज़ बुखारी साहब ॾे हलूं था ऐं उन्हनि खां पुछूं था हिन नाविल जे हवाले सां उन्हनि जो राइटिंग एक्सपीरियंस कीअं रहियो ऐं हिन नाविल जी कहाणी जे हवाले सां उन्हनि खे, ऐं हिकिड़ी मल्टी लेयर्ड कहाणी आहे नाविल में, केतिरियूं ई कहाणियूं आहिनि ऐं उन्हनि खे हैंडल करणु तमामु ॾुखियो हूंदो आहे, त उहो एक्सपीरियंस बि असां सां शेयर कयो। इन्हनि मल्टी लेयर्ड कहाणियुनि खे तव्हां कीअं हैंडल कयो, इहो बि असांखे थोरो ॿुधाईंदा हलिजो मुमताज़ साहब। जी महिरबानी कलीम। ऐं अकबर साहब त मूंखे लॻो त ॼण मूंखां वधीक लिखियो ई अकबर साहब हुजे, जेतिरो मूंखे यादि कोन्हे जेतिरो अकबर साहब हुनखे एलोबरेट कयो आहे। तमामु घणी महिरबानी सर। मुमताज़ साहब, मूं त टाइम जो ख़्यालु करे इनखे इलाही इख़्तिसार खां कमु वरितो। मूंखे तव्हांजो हिकिड़ो जुमिलो यादि आहे। बिल्कुलु मूंखे अंदाज़ो थियो, बिल्कुलु अंदाज़ो थियो। ऐं तव्हां उहे नाविल खे खोलण खां बि थोरो पासो रखियो जीअं हर ॿियो पढ़ंदड़ जेको आहे हिते चुप करे न वेही रहे। न उहो जी पंहिंजी रवायत आहे त फ़िलहाल इंट्रोडक्शन, उन खां पोइ वरी उनजो जाइज़ो वठंदासीं। जी जी बिल्कुलु। हाणे कलीम ॻाल्हि इहा आहे त हीउ जॾहिं मूं नाविल लिखियो थे, ही मां शुरू कयो 2014 में लिखणु नाविल। शुरू में थोरो थोरो पे लिखियो। इन दौरान असल में मूं कमु पे कयो तुंहिंजो इंतज़ारु करणो आहे उन ते, जेको 2013 में मुंहिंजो क्लास 4 जी महबूबा आयो त मूं हिन ते नाविल ते कमु शुरू कयो असल में। पोइ इन जे करे कयो त मां ज़ाहिर आहे जर्नलिज़म बि मूंखे कहिड़ा मौक़ा फराहम थी करे त सब्जेक्टिविटी जे हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलणु थिए थो, सभई किरदार मिलनि था, उन्हनि जी अहिड़ी इनर साइड्स ऐं अहिड़ियुनि सूरतालनि जी ख़बर पए थी जेके शायदि आम तौर ते मां हिकिड़ो हुजां आम माण्हू, आम लेखक, त उन्हनि जी घणी ख़बर मूंखे न पए आहे। मिसाल जेको ही हिन में हिकिड़ी अहिड़े कुटुंब जी कहाणी आहे जेको असां वटि आम तौर ते जेको रियासतुनि या अमीरनि सां लिंक रहियो आहे, जेके माना सिंध जो हिकिड़ो हुक्मरान तबिको जेको ख़ुदि बि डिप्रेस्ड रहियो आहे, ॿारनि जेके ताक़तुनि जी उन जबुर हेठि रहियो आहे, पर उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी अजीब कैफ़ियत जेके जबुर जी नफ़्सियाती तारीख़ में जबुर जी नफ़्सियात चयो वेंदो आहे। त मूंखे ही किरदार अहिड़ा लॻंदा। मिसाल मां बावलपुर वियुसि, बावलपुर में अहिड़ा मूंखे किरदार मिलिया। ख़ैरपुर रियासत जा जेके इन्हनि सां मुंहिंजी इंटरेक्शन थी, या मूंखे कलोड़ा जेको ख़ानदान सां लाॻापियल आहिनि, आदम शाह कलोड़े खां वेंदे उन्हनि जे जेके कुटुंब जे माण्हुनि सां मूंखे मिलण जो मौक़ो मिलियो। कहाणियूं त हिनमें ईअं न आहे त कहाणी के घणियूं आहिनि में के नयूं आहिनि, कहाणियूं मूंखे मिलनि थियूं साॻियूं। तॾहिं मूंखे ख़्यालु आयो त ही नाविल जेकॾहिं मां ईअं लिखंदुसि त पोइ लॻंदो मूं छापे छॾियो बसि ईअं जेके आम हूंदियूं आहिनि। पोइ मूं इहो फ़ैसिलो कयो त हाणे इनखे मां थोरो फॉर्म जे तजुर्बो बि खणा ऐं मल्टी नैरेटर बि आहियां ऐं मल्टी डायमेंशन्स बि हुजनि ऐं उनखां पोइ मल्टी लेयर्स स्टोरीज़ बि हुजनि। ज़ाहिर आहे हिन लाइ टाइम खपे पियो, इन करे मूं फोकस पोइ हिनखे छॾे हुन ते शुरू कयो तुंहिंजो इंतज़ारु करणो आहे, छो त उहो मूं वटि घणेई वक़्त खां उहो बि ज़हन में पलिजी रहियो त मूं उहो जीअं लिखी पूरो कयो त पोइ मूं हिन ते पेपर वर्क शुरू कयो। मुंहिंजो हीउ पहिरियों नाविल आहे जंहिं ते मूं बाक़ाइदा पेपर वर्क कयो ऐं उनजी जीअं दीवार ते चुटकियूं हणबियूं आहिनि, उहे चुटकियूं हणी ग्राफिक्स उनजी जेके ठाहिबियूं आहिनि उहे पहिरियों त कैरेक्टर डिटरमाइन कया कहिड़ा हूंदा, उहे कंहिंजो लिंक कंहिंसां हूंदो, उहो ग्राफ ठाहियो मूं, उहे मूं वटि पिया आहिनि रजिस्टर्स ते लिखियल, मां ॾिसी पाण खिलंदो आहे वेही उन्हनि ते। उहे जॾहिं ग्राफिंग मूं पूरी कई त मूं चयो हाणे थोरो हिनखे कॉम्प्लेक्स स्टोरी बि कजे, छो त मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो हुनजो पंहिंजो फॉकनर जो नाविल बि हो, साउंड ऑफ फ्यूरी। साउंड ऑफ फ्यूरी, हा, उन में बि इहे आहिनि। आई रिमेंबर, मुंहिंजो पढ़ियल आहे। हा, कॉम्प्लेक्स नाविल हो ऐं कॉम्प्लेक्स नाविल मूं सोचियो त भला, हा मूं चयो त भला रिस्क खण मुमताज़ बुखारी। पोइ मूं कॉम्प्लेक्स नाविल इनखे मल्टी लेयर करे, छो त मूं जेके हिन ते तबसरा बि ॾिठा मुख़्तलिफ़ दोस्त करे रहिया आहिनि ऐं मां हुन ते मुरकंदो रहंदो आहियां
सो त मूंखे माना ख़ुशी थींदी आहे त मां पंहिंजे उन ई सिट्राओ या उहो जेको चाहियो पियो उन में कामयाबु पियो आहियां कंहिं हद ताईं। सो बहरहाल मूं उहो जॾहिं उहे ग्राफिक जेको हुनजो वर्क करण खां पोइ जॾहिं लिखणु शुरू कयो त ज़ाहिर करेक्टर हाणे हिन में जेके मेजर करेक्टर आहिनि मूं उनजी जेके करेक्टराइज़ेशन करेक्टर लिस्ट चेक कई त जेके मेन करेक्टर जेके थ्रू आउट हलनि था पिया उहे तक़रीबन 33 करेक्टर उहे 58 करेक्टर 53 या 58 जे लॻभॻि करेक्टर ॿिया आहिनि जंहिंजो ज़िक्र आहे या विच में अचनि था ऐं हलिया था वञनि। माने ऑलमोस्ट 100 करेक्टर्स जो नाविल आहे जंहिंखे तव्हांखे निट करणी आहे। ज़ाहिर निटिंग जेको आहे उहा नाविल हिकिड़ो त मूं ग्राफ वर्क कयो, ॿियो जॾहिं लिखण वेठुसि त नाविल पंहिंजे अंदरां बि निटिंग जो जेको आहे उहो तरीक़ेकार खणी आयो, जंहिंमें ख़ासि तौर ते वरी जेको असलूब आहे तव्हांजो त उहो बि असलूबियत बि तव्हां में ॾिसंदव त उहा बि तव्हांखे मल्टाए लॻंदी, का हिकिड़ी जाइ ते हिकु न लॻंदी। जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त उहो फेरोज़ आहे जेको गोपचंद ते वञे थो, उहा जेको उनजी नरेशन आहे उनजो जेको तव्हांखे नसुरी जेको अंदाज़ आहे उहो उनजे मां दावा नथो कयां त वधीक ख़ूबसूरत या अट्रैक्टिव जेको बि आहे, पर उहो मुंहिंजे ख़्याल में मुख़्तलिफ़ आहे। या वरी जेको हिकिड़ो ईरान में वञे थो फेरोज़, मां छो हिन जी सेटिंग जेको आहे उहा ग्लोबल, इहो माना डेलीब्रेट थियल आहे मुंहिंजी त हिन खे ग्लोबली सेटिंग में आणिजे। अमेरिका जे न्यू जर्सी में बि आहे, कैनेडा टोरंटो में आहे, पैसिफिक समुंड में हू जहाज़ किरे थो ऐं उनखां पोइ लंडन जी सेटिंग में बि आहे, वरी पंहिंजो दिल्ली कलकत्ते जी सेटिंग बि आहे, कराची आहे ऐं जेको आहे इन सां गॾु हैदराबाद आहे, थर आहे, त सिंध जा तक़रीबन ऑलमोस्ट इलाही इलाइक़ा सेटिंग में आंदा आहिनि। लाहौर आहे जितां नाविल जेको आहे शुरू थिए थो। ही सेटिंग जेको आहे सेटिंग ऐं किरदार इहा वॾो कंफ्यूज़िंग हूंदो आहे त तव्हां एतिरी सेटिंग्स एॾा किरदार उन्हनि खे कंसाइज़ कयो। सो ही मुंहिंजो हिकिड़ो ॾाढो दिलचस्प आहे, मूं लाइ वणंदड़। ऐं ॿियो इहो त मूंखे हुन में थोरो मेटाफिक्शन टच बि ॾिजे। तव्हां ॾिठो हूंदो त किथे किथे नैरेटर जेको आहे मेटाफिक्शनिक बि आहे, उहो मेटाफिक्शन वारो बि मूं हिन में उहो तजुर्बे करण जी कोशिशि कई आहे हिन में। ऐं ॿियो नैरेटर्स मुख़्तलिफ़ ॾिना आहिनि, मोनोलॉग में बि हिन में कयो आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, मोनोलॉग, मेटाफिक्शन। इहे हिन जे फॉर्म में आणण जी मूं डेलीब्रेट कोशिशि कई। ऐं मूंखे माना इलाही हुन त आमतौर ते मुंहिंजो लिखण जो तव्हां ॾिसंदो क्लास 4 ऐं हुन में तुंहिंजो इंतज़ार या हुन खां अॻु में खनपल जो छांवरो, उहे एॾा कॉम्प्लेक्स तव्हांखे न लॻंदा। सिर्फ़ु हिकिड़ी मूं में टेंडेंसी आहे जेकी हिन में बि आहे, फ्लैशबैक त फ्लैशबैक मुंहिंजो शुरू खां ई इहो कहाणियूं हुजनि या हीअ ख़बर न आहे छो हिकिड़ो माना मुंहिंजे हिन में फॉर्म में अचियो वञे। अदरवाइज़ बाक़ी हिन में मूं इहो नओं तजुर्बो करे हिकिड़ी अजीब क़िस्म जी सची ॻाल्हि आहे ते मां लिखी पूरो कयो त मूंखे इंतिहाई घणी ख़ुशी थी त हिकिड़ो जीअं माना माण्हू खे हिकिड़ो पंहिंजी शइ ते पहिरियों पहिरियों कोई सवादु अचे, अहिड़े क़िस्म जो मूं हुन में प्लेयर महसूसु कयो। हा, इहो सोचे त हिन में ही फिलासफो त क्रिटिक खे मूं पढ़ियो आहे। पाण तव्हां चओ था क्रिटिक आहियां, पर मां सची ॻाल्हि आहे न सम्झो था। मां वधि में वधि जाइज़ो वठी सघंदे थो शयुनि जो। क्रिटिसिज़म खे मां अञा घणी वॾी शइ सम्झंदो आहियां। उहा ही न आहे जेकी मां ख़ासि तौर ते मां पंहिंजे हुजण जे हवाले सां ॻाल्हि कयां त जाइज़ो ठीकु आहे वठिजे थो। त मूं जॾहिं जो जाइज़ो वरितो त मूंखे हिकिड़ी फ़र्क़ ऐं करार महसूसु थियो त मूं चयो हा ठीकु आहे, ही नावेल जेको जंहिं कॉम्प्लेक्स में लिखियो आहे ऐं जेतिरो असांजो रीडर आहे, भले उन्हनि लाइ घणनि लाइ ही न आहे, हीअ हाणे वारनि घणनि लाइ ही नावेल न आहे, मूंखे ईअं लॻंदो आहे। हाणे उर्दू में जॾहिं ट्रांसलेट थींदो या ॿियनि ॿोलियुनि में उन्हनि लाइ छा रिस्पॉन्स थो अचे, पर पोइ बि हिते सिंधीअ में हिकिड़ो तमामु सुठो पढ़ंदड़ हिकिड़ो मूंखे जेको आउटस्टैंडिंग रिस्पॉन्स ॾिनो आहे, जेतोणीकि क्लास 4 जी महबूबा घणो हलंदड़ नावेल आहे, अञा ताईं हले पियो, मुंहिंजो इको बि घणो आहे, पर जेको हिन जो मूंखे सीरियस तरीक़े सां जेको रिस्पॉन्स आहे उहो मूं लाइ तमामु घणो मुलाहितो थी वियो आहे। जी जी ममताज साहब, जॾहिं मूं ही नाविल पढ़ियो ऐं असांजो जेको अयाज़ मेले में सेशन थियो, उन में बि जेके मूंखे हिन नाविल में ॻाल्हियूं नज़र आयूं, उहो हिकिड़ो त हिन में 2 प्लॉट्स आहिनि। हिकिड़ो ट्रेजिडी आहे, फैमिली जी ट्रेजिडी आहे सॼी, ऐं ॿियो रिचिस ऐं रैग्स वारो इहो मूं पंहिंजे उते ॻाल्हायो। त इहो बि त उहो जेको आहे सो हिकिड़ो 4 टाइम लाइन्स जेके आहिनि उन्हनि में जेको आहे सो उहो वञे थो ऐं उते हू फैमिली जो बिज़नेस जेको आहे सो इस्टेब्लिश करे थो कराची में, वरी उनखे बिज़नेस में फेल्यूअर थो थिए।
ऐं ईअं ई वरी उन में हिकिड़ो थीम इनफेडिलिटी जो बि आहे, फेरोज़ अहमद ऐं फ़खरुनिसा जी जेका इनफेडिलिटी आहे, हा इहे इन जा कुझु मेजर थीम्स नज़र आया। त इन हवाले सां बि असां अकबर साहब खां पुछंदासीं त संदन जाइज़ो या तनक़ीदी एनालाइसिस जेको आहे त उहो प्लीज़ असां सां शेयर कनि। जी अकबर साहब। ऐं इंतज़ारु पियो करें अज़हर जो तेसीं ताईं ऐं जाइज़ो वठण जे बजाए वरी अञा कुझु ॿियूं शयूं आहिनि जो जेके कुंडू पासा रहिजी वियूं हुयूं उन्हनि ते जी थोरो सर। ॻाल्हायूं था जेके दिलचस्प आहिनि, काफ़ी दिलचस्प आहिनि। नाविल में अञा आउं तनक़ीदी जाइज़ो कोन पियो वठां, ठीकु आहे, पर आउं कुझु शयूं उहे ॿुधायां पियो। जी जी सर। नाविल में कुझु शयूं थ्रिलिंग आहिनि, जीअं पढ़ंदड़ जो उर्दू में चवंदा रोंगटे खड़े हो गए या वार उभा थी वञणु, उहो आहे रुस्तुम जो किरदारु। जॾहिं इरनाज़ जेका हिन जी फेरोज़ जी जेका दोस्त हुई, उहा फेरोज़ जी दोस्त हुनखे पाणी जे जहाज़ में मिली हुई ऐं पाणी जे जहाज़ खां पोइ हुनजी जॾहिं दोस्ती थी वई त उहो फेरोज़ हुन सां तमामु घणो हुन सां मुहबत करणु लॻो। ऐं हिकिड़े ॾींहुं जेको हुनजी इरनाज़ जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हो, उहो फेरोज़ हुनखे हिकिड़े स्टीमर ते वठी, जेको हुनजो पंहिंजो ई हूंदो आहे, ऐं हू समुंड में शायदि बर्थडे हूंदी आहे कंहिंजी, या ईअं ई जेको आहे उहो घुमण जे लाइ वठी वेंदो आहे, फेरोज़ जी बर्थडे हूंदी आहे, घुमाइण जे लाइ वठी वेंदो आहे ऐं उते हू सॼो ॾींहुं गुज़ारींदा आहिनि ऐं शाम जो वापसि पहुचंदा आहिनि। त फेरोज़ हुनखे छॾे ऐं फेरोज़ पंहिंजे घर अची वेंदो आहे, लेकिन हू जीअं घर वञणु लॻंदी आहे तीअं हुतां हू अगवा थींदी आहे। अगवा थी वरी साॻे स्टीमर ते वापसि ईंदी आहे। उहो रुस्तुम हुनखे अगवा करे साॻे स्टीमर ते वठी अचे थो। साॻे स्टीमर ते वठी अची ऐं उनखे चौखंबो ॿधी हुनखे बेलिबास करे ऐं हुनजी खल लाहींदो आहे। ऐं खल ईअं लाहींदो आहे, मुमताज़ साहब लिखे थो त खल ईअं लाहींदो आहे जीअं काठ जी पेंसिल खे चाकू सां छिलियो वञे, ईअं हुनजी खल खे छिलींदो आहे ऐं उनखां पोइ हुनजो जेको बॉडी आहे उनखे समुंड में उछलाईंदो आहे। इहा ख़बर नथी पवे त हू समुंड में उछलाइण खां पोइ मरी वई या समुंड खां उछलाइण खां पहिरीं ई मरी चुकी हुई। ऐं हू इहो करण खां पोइ हू वापसि घर ईंदो आहे ऐं अची फ़खरुनिसा खे ॿुधाईंदो आहे त जीअं तो चयो हो मूं ईअं कयो। ऐं उन ते पहिरियों दफ़ो फ़खरुनिसा खे एतिरी ख़ुशी थींदी आहे जो हू डांस करणु लॻंदी आहे। ऐं डांस करण खां पोइ उन्हनि ॿिन्ही जा वरी हू जिनसी एक्टिविटी में इन्वॉल्व थी वेंदा आहिनि। त ही हिकिड़ा अहिड़ा किरदार आहिनि जेके असांखे हॉरर मूवीज़ में मिलनि था, जेके कंहिंखे क़त्ल करे, सफ़ाकी सां क़त्ल करे ऐं उनखां पोइ उन जशन जे तौर ते जिनसी अमल कजे। त इहो हिकिड़ो छा चइजे त लिंग कांडारींदड़ वाक़ियो हो जेको मुमताज़ साहब हिते हिन में ॾेखारियो। ॿिया जंहिं तरीक़े सां हू मर्डर करे थो, उहे हर मर्डर जो तरीक़ो अलॻि आहे। कंहिंखे हू ट्रक मथां चाढ़े थो, कंहिंखे हू पंहिंजो ज़हर ॾेई मारण जी कोशिशि करे थो, कंहिंखे कंहिं नांग जे ज़रिए मारे थो, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। बहरहाल त उहो हिकिड़ो एतिरो ख़ौफ़नाक किरदारु आहे जेको हिन नाविल जो सम्झो त हिकिड़ो अहम किरदारु आहे। ऐं ही जेकॾहिं किरदारु न हुजे त नाविल में उहो थ्रिल पैदा न थिए। हिन नाविल खे जेको थ्रिलर बनाए थी जेका शइ, उहो रुस्तुम जो किरदारु आहे। इहो हिकिड़ो ज़बरदस्त आहे। ॿियूं खोड़ शयूं हाणे हिते, पर हिन ते हिकिड़ो आउं कमेंट बि करे वेंदुसि ऐं मुमताज़ साहब खां उहो सुवाल बि पुछंदुसि, मुमताज़ साहब पाण ॿुधाईंदा। हिते हिकिड़ो हू जुमिलो लिखे थो,
मुमताज़ साहब त जंहिं वक़्त में हुनखे इरनाज़ खे चौखंबो ॿधई ऐं हुनजो ख़ूबसूरत जिस्म ॾिठई त रुस्तम खे इहो लालच थी वई त पहिरीं हुन सां रेप करे ऐं पोइ हू इहो अमल करे। पर रेप करण वक़्तु हू हुन फिरोज़ अहमद जो एतराम में हुन ईअं न कयो, फिरोज़ अहमद जे एतराम में हुन ईअं न कयो। हिते मूंखे हैरत थी, तूं फिरोज़ अहमद जी ज़ाल सां हर वक़्तु सुतो पियो आहे, उते फिरोज़ अहमद जो हुनखे एतराम नथो थिए, पर फिरोज़ अहमद जी महबूबा जे चकर में हुनखे एतराम छो थो थिए? इहो मूंखे हिते कंट्राडिक्शन नज़र आई। ॿियो हिकिड़ो वाक़ियो आहे त जेको फिरोज़ अहमद अयाश हो ऐं हिननि जा वॾा इहे ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ त इहे पंहिंजे जेके नौकराणियूं हुयूं उन्हनि सां बि गॾु सुम्हंदा हुआ वॾेरनि वांगुरु, ऐं वरी हिननि जूं जेके औरतूं हुयूं उहे वरी नौकरनि सां गॾु सुम्हंदियूं हुयूं, जीअं रुस्तम जो किरदारु आहे, तीअं अॻे बि ईअं थींदो रहियो आहे। तीअं हिकिड़ो किरदारु आहे जेको जिब्रान आहे, उन जिब्रान जी माउ, उनजो नालो आहे कंवल। त उहा कंवल जेका आहे उनखे हिकिड़ी राति हिन घुरायो फिरोज़ पाण वटि, ऐं फिरोज़ हुन सां हम बिस्तरी कई। हम बिस्तरी करण खां पोइ हिते ॿ ॻाल्हियूं थियूं। हिकिड़ो त हू जॾहिं घर वई त हुनजे मुड़ुसु हुनखे अची कुटियो ऐं उहो हुन ते मार मोचड़ो अची कहिड़ी जॻह ते कयईं जिते फिरोज़ अहमद जो कमिरो हो ऐं पोइ जेका दरी हुई उन दरी जे पासे में हुन ज़ोर ज़ोर सां ॻाल्हाइण लॻो। तो केॾांहुं वई हुई, चए थी आऊं फिरोज़ साहिब खे खीर ॾेई अण वियसि। चए थो खीर ॾियण कोन वई आहियां, खीर खाराइण वई हुअं। ऐं उन ते पोइ हुनखे छबर ते किराए ऐं मोचड़ा हणे थो, ऐं पोइ हुनखे फिरोज़ साहिब खे चए थो त फिरोज़ साहिब आईंदा मुंहिंजी घरवारी खां खीर न घुराइजो। हिकिड़े पासे ॾेखारियो वियो आहे त उहे नौकर बिल्कुलु ग़ुलामनि वांगुरु हुआ, उन्हनि में एतिरी हिमत ई कोन हुई, ऐं ॿिए पासे उहो ईअं एॾी बहादुरी सां उहो ईअं ॻाल्हाए थो, इन लेवल ते ॻाल्हाए थो, उहा ॿी ॻाल्हि आहे त ॿिए ॾींहं ते उनखे नांग खाई वेंदो आहे ऐं उहो मरी वेंदो आहे। पर हिते जेका मूंखे हैरत अंगेज़ ॻाल्हि हिकिड़ी इहा लॻी त फिरोज़ अहमद रुस्तम खे चवे थो त जंहिं वक़्त में मूं कंवल जे नंगे जिस्म ते किस कई त मूंखे ख़बर पई त औरत छाखे चइबो आहे, अहिड़ी ख़ूबसूरती ऐं हुस्न छा हूंदो आहे। हिते रुस्तम जो हिकिड़ो कमेंट आहे त साईं तव्हांजी बेगम साहिबा खां बि वधीक हुई, तव्हांजी बेगम साहिबा बि घटि कोन्हे। हिकिड़ो वफ़ादार नौकर, ख़ानदानी नौकर, ज़ालिम बि आहे, उहो अहिड़े माण्हू खे उहो कीअं थो अहिड़ी ॻाल्हि करे सघे साईं ज़ाल तव्हांजी बि घटि न आहे। नौकर पंहिंजे मालिक खे चवे त साईं तव्हांजी ज़ाल बि घटि न आहे, या फलाणी छोकिरी सां तव्हां हीअं कयो, उहा छा तव्हां पंहिंजी ज़ाल खां बि उहा तव्हांखे वधीक लॻी? इहो थोरो मूंखे आउट ऑफ द कंटेक्स्ट लॻो, जंहिं थी सघे थो कंहिं ॿिए कंटेक्स्ट में को माण्हू चई वञे, पर इन कंटेक्स्ट में जिते हू बिल्कुलु हू ग़ुलामनि वारी ज़िंदगी जेका उन्हनि जी आहे, इन क़िस्म जा कहाणियूं जेके आहिनि, साइड कहाणियूं, उहे जाम आहिनि, नंढियूं नंढियूं कहाणियूं उहे जाम आहिनि। जिब्रान जे वातां जेके कहाणियूं ॿुधिजनि थियूं, जमीला जूं ऐं सुल्तान जूं रोमांस जूं कहाणियूं, उहे उन में फ्लेवर पैदा करण जे लाइ आहिनि, मिर्च मसालो ऐं हलवे में खंडु विझण जे लाइ ज़रूरी आहिनि शयूं, उहे शयूं विधियूं वियूं आहिनि। ॿियूं बि काफ़ी कहाणियूं आहिनि, पर हाणे अज़हर नूनारी लॻे थो अॼु कोन ईंदो। अच्छा सर, इन में जेको आहे सो साइकोलॉजिकली जेको मूं स्टडी कई त उन में मूं पढ़ियो त सेक्स जेको आहे सो इंसान जो जेको बीठो आहे बुनियादु उहो 3 R's ते आहे। हिकिड़ो त रिप्रोडक्टिव उहो सेक्स कंदो आहे, जंहिंमां उहो पंहिंजी नस्ल वधाईंदो आहे। ॿियो उहो रिक्रिएशन जेको आहे प्लेजर लाइ जेको सेक्स कंदो आहे। ऐं टियों जेको R आहे उहो आहे रिवेंज। त इन में जेको असांखे घणे भाङे उहे सेक्शुअल एक्टिविटीज़ ॾिसण में अचनि थियूं, उहे रिवेंज सां रिलेटेड आहिनि। ऐं जेको उहो डांस वारो जेको तव्हां बि कोट कयो, जेको डांस था कनि पोइ सेक्स,
उहो बि किथे न किथे रिवेंज सां ई रिलेटेड आहे। रिवेंज खां पोइ बिल्कुलु सही, उहो बिल्कुलु जेको सही। आहे सो अच्छा हिन में हिकिड़ो ॿियो बि वाक़ियो आहे जेको थर जो पस सॉरी मंज़र में। सॉरी तव्हांखे हिकिड़ो चोथों बि ॿुधाइण वारो आहियां त जी सेक्स जो जेको चोथों मक़सदु बि हूंदो आहे जेको तव्हां पाण थर वारे ॾींहुं में वञणु लॻो पिया, उहो चोथों मक़सदु आहे। उहो जी आहे टू शो दी पावर हा पावर डायनामिक्स में बि जेको ताक़तवर हूंदो आहे उहो पंहिंजी ताक़त ॾेखारण जे लाइ, घणो करे रेप जा वाक़िया बि इन चकर में थियनि था, त हू पंहिंजी ताक़त ॾेखारण जे लाइ ॿिए खे हीणो साबित करण जे लाइ बि हू सेक्स करे थो। हा बिल्कुलु उहो पावर वारो बि उहो साइकोलॉजिस्ट उनखे रिवेंज वारे में ई अञा पंजो क़िस्म बि आहे, उहो आहे फर्ज़ पूरो करणु। हा उहो रिप्रोडक्शन में अची थो वञे न रिप्रोडक्टिव में न पंहिंजी मर्ज़ी खां सवाब माण्हू कंदो आहे। जी सही। त इहे जेको हाणे अज़हर साहब खे असां वरी रिक्वेस्ट कयूं था त असां लिंक तव्हांखे सेंड करे छॾियो, चवनि पिया त लिंक खुले न पियो। अज़हर साहब तव्हांखे मूं लिंक सेंड करे छॾियो आहे, प्लीज़ तव्हां उनखे क्लिक कयो ऐं एंटर स्टूडियो खे क्लिक कंदव त तव्हां इन थी वेंदव। जेकॾहिं तव्हां ॿुधो पिया मूंखे अज़हर साहब, असां तव्हांजो वेट पिया कयूं, हींअर असां वटि बाक़ी अधु कलाक खनि बचियो आहे। अच्छा सर मुमताज़ साहब पहिरीं जेको आहे सो मां अकबर साहब जी ॻाल्हियूं जेके आहिनि उन ते इन करे ख़ुशीअ में खिलियुसि पए त मुरकियुसि पए त मां जेको चाहियो पए उहो ई थी रहियो आहे। छो त मूं अकबर साहब जॾहिं नावेल इहो लिखियो पए, इहे जेके सीन तव्हां कोट कया इहे मूं घटि में घटि न तव्हां मूं जे हुते ॾिसंदो त 13-14 भेरा रिपीटली मूं हिननि खे लिखियो। फाइनली मूं डिसाइड कयो त रीडर छा सोचे रहियो आहे। पोइ मूं अनएक्सपेक्टेड करे छॾियो त रीडर ही सोचींदो, मां रीडर थी वियुसि। मूं चयो हाणे रीडर ही थो सोचे, बुखारी थी अनएक्सपेक्टेड मूं कयो आहे इहो ऐं डेलिबरेट कयो आहे। छो त फिक्शन खे कुझु रियलिटी मां बि मूं जेको सवेर ज़िक्र कयो त हिन में मूं खोड़ शयूं अहिड़ियूं करण जी कोशिशि कई आहे जेके आम माना कजनि या करे बि छॾियूं मूं त उन ते सवाल पैदा थियनि ऐं सवाल पैदा थियनि ऐं अनएक्सपेक्टेड लॻनि ऐं लॻनि त इहो थी नथो सघे। बिल्कुलु ईअं ई आहे। मूं इहो पाण डेलिबरेट हिननि खे इहो अनएक्सपेक्टेड छॾियो। इवन हुनजो ज़हर ॾियण त नॉर्मल हूंदो आहे हिकिड़ो, इहो त फिल्मुनि में बि अचे थो, हुनमें त हुनजी चांहि हुन ॾे अची वई, हुन खाधो जेको आहे हुनमें इहे त तुर्क या इस्लामी जेके या इंडियन जेके पुराणी पाण बादशाही निज़ाम में ॾिसंदा आहियूं, छो की इहा ट्रेडिशन मौजूदु आहे, इहा त नई ॻाल्हि न आहे। सात खून माफ़ में बि ईअं आहे, केतिरनि जॻहियुनि ते तव्हांखे मिले थो। पोइ मूं सोचियो त हाणे इन्हनि खे अनएक्सपेक्टेड कयां। फर्ज़ कयो जेकॾहिं इहो ईअं जीअं तव्हां सोचियो इहो ईअं जेकॾहिं थी वञे हा त हू हुन सां सेक्स करे विझे हा त ठीकु आहे, करे छॾियईं त माना त हुनजे अंदरि में जेको रिवेंज। छो त मां अच्छा मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त हिन नावेल लिखण लाइ मूं 7-8 किताब मुख़्तलिफ़ पढ़िया, हुनमें ख़ासि तौर ते हिस्ट्री ऑफ सेक्सुअलिटी पढ़ियो, फोकू जो जेको हुनजी स्टडी आहे उहो पढ़ियो। हिकिड़ो ॿियो बि आहे जेको आहे सेक्सुअलिटी ते हिकिड़ो आहे, छो त फूको जो आहे न जेको सेक्सुअलिटी वारो, उहो पावर डायनामिक्स वारी जेका मूं ॻाल्हि कई न सवेरे, सो बिल्कुलु ईअं ई हो। सो पोइ ही तव्हांजी ॻाल्हि सही आहे। पोइ मूंखे इन करे ख़ुशी थी त मूं जेको अकबर साहब जहिड़े माण्हू खे चकमो ॾेई पियो आहियां त ॿियो रीडर मूंखे वाजिब ॿुधाईंदो। सो मूं इहे अनएक्सपेक्टेड लॻे। हिकिड़ी शयूं जेके रूटीन में असीं सोचूं था, पर जेकॾहिं छो त मूं कुझु नॉवेल्स ते क्रिटिक जेके जूं शयूं पढ़ियूं उन्हनि में इहो इवन गार्शिया मार्केस जे 100 Years of Solitude ते पोइ 20-25 इन नॉवेल लिखण खां अॻु में उहे स्टडीज़ पढ़ियूं, उनमें बि चवनि पिया हिते एक्सपेक्टेड लॻे पियो, हिते एक्सपेक्टेड लॻे पियो, हीअ एक्सपेक्टेड मूजिब थियो आहे। ईअं ई जेको आहे तव्हांजो उहो पंहिंजो मारियो वेगास जो नॉवेल मूं हिकिड़ो उन ते स्टडीज़ पढ़ी, उन में बि इहो। सो ही मूं कयो आहे, उहा टेक्निक या अनएक्सपेक्टेड लॻे। ऐं ही जेको खल लाइण वारो ख़बर अथव त मां वॾी तकलीफ़ खां पोइ लिखियो आहे, चवण में माना अजीब थो लॻे, इलाही पेनफुल आहे, पर मूंखे माना अहिड़ो मूं कॾहिं न ॾिसी सघंदो आहियां स्क्रीन ते, न लिखी सघंदो आहियां। मूं अलाए कीअं इहो लिखियो आहे, केतिरनि ई हिसनि में मूं इहो लिखियो आहे। ऐं पोइ वरी मां इनखे रीरीड मूं इनखे न कयो आहे, ॿियनि दोस्तनि खे ॾिनो, तव्हां ई रीरीड कजो यार, मूंखां न थींदो। हा, सो हिकिड़ो माना एबनॉर्मल जेको तरीक़ो आहे इहो जेको
आम राइटर भी मुश्किल करे सके, आम माण्हू भी, को वेशी भी ॾाढो मुश्किल करे सके। सो मूं इनखे अनएक्सपेक्टेड शयूं कयूं आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो स्मूथ आहे, इनमें हिस्ट्री बि अचे, टाइम लाइन सां हिकिड़ो हले थो पियो, उनमें वरी थोरो ही जेको आहे पासो, इहो बि मूं चयो हाणे भला ॾेई छॾिजे। माना इहे हिकिड़ो घणियूं शयूं हिन में मूं दाख़िल कयूं आहिनि। बिल्कुलु तव्हां जे सवाल पंहिंजी जाइ ते दुरुस्त आहिनि, पर मुंहिंजो हिन लाइ सिर्फ़ु जवाबु इहो आहे त पोइ मां जेको चाहियां पियो उन में शायदि कंहिं हद ताईं कामयाबु पियो आहियां। अच्छा सर पंहिंजे मुंहुं भले चओ कामयाबु पियो आहियां, पर असां जी जी सर। अच्छा इहो अकबर साहब तव्हां खां हिकिड़ो सवाल इन जो नरेशन जे हवाले सां बि कंदुसि मां। इन में मूंखे ॿ टेक्निक्स नज़र आयूं। हिकिड़ो त नरेटर अनरिलायबल हो, त हू किथे चवे थो त हीअ ॻाल्हि पोइ पाण अॻियां था कयूं, हीअ ॻाल्हि मां हिते कोन थो कयां। ऐं ॿियो जेको आहे सो मल्टी नरेटर टेक्निक बि यूज़ कई आहे। अच्छा इन खां पहिरीं असां दोस्तनि खे जेके असांखे लाइव ॾिसी रहिया आहिनि, दोस्तो महिरबानी करे अॼु तव्हांजा कमेंट्स तव्हां सफ़ा सुस्त थी विया आहियो, ऐं जेको आहे सो तव्हां कमेंट्स कयो असांखे हिन नॉविल जे हवाले सां ई। इन ई विच में हिकिड़ो कमेंट अची बि वियो आहे, उहो असां पढ़ूं था। ऐं ॿियो इहो त अज़हर साहब एक्सक्यूज़ करे रहिया आहिनि त उन्हनि जो नेट सां को इशू आहे। त अकबर साहब मां चाहींदुसि त तव्हां पंहिंजो एनालिसिस मुकमल कंप्लीट कयो, पोइ असां मुमताज़ साहब खां वरी अचूं था ऐं वरी असां नरेटर जे हवाले सां बि ॻाल्हायूं था। जी अकबर साहब। हाणे ॾिसो, जेको हिकिड़ो मल्टी नरेशन वारी ॻाल्हि कई आहे उहा त ठीकु आहे, लेकिन इहे शयूं मूं अंडरलाइन कयूं आहिनि। जेके तव्हां चओ था न त हू चवे थो त अॻिते हली ख़बर पवंदो, इहो मूं अंडरलाइन कयो आहे। ऐं उहो अंडरलाइन करे कयल किथे आहे उहो मां हींअर तव्हांखे ॾेखारे बि सघां थो स्क्रीन ते, त उते मूं कहिड़ो कमेंट कयो हो, पर उहो बहरहाल कमेंट मूंखे यादि आहे जेको आउं ॿुधायां थो तव्हांखे। त उते इहो आहे त इहो जेको राइटर लिखे थो न, इहा ख़बर अॻिते हली पवंदी। मूंखे इहो इंटरफेरेंस लॻो, राइटर जे तरफ़ां इहो इंटरफेरेंस लॻो। राइटर जेको आहे उहो नाविल जो ख़ुदा आहे। ख़ुदा नज़र न अचणु खपे, सौ सिधो मौजूदु हुजे हर जॻह ते, पर सही सिधी इंटरफेरेंस ख़ुदा न कंदो आहे। त इहा सही सिधी मूंखे इंटरफेरेंस लॻी। कुझु आहिनि, कनि पिया माण्हू ईअं, न मुमताज़ साहब कयो आहे, ॿिया बि कनि पिया, पर बहरहाल ज़ाती तौर ते मूंखे इहो अपील कोन थी उहा शइ करे। नबोकोफ शायदि हिकिड़ी ॿिनि जॻहियुनि ते कयो आहे, व्लादिमीर नबोकोफ, पर मूंखे अलाए छो उहा ॻाल्हि हज़म नथी थिए त राइटर सौ सिधो जेको आहे मुखातिब थिए, या सौ सिधो नाविल जे रफ़्तार खे छॾे वरी विच में पाण को कमेंट करे। त बहरहाल मूंखे उहा ॻाल्हि आड़े नथी। अच्छा हाणे अचूं था नाविल जे ख़ूबियुनि ते। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीउ नाविल बेहद दिलचस्प आहे। नाविल जेको माण्हू शुरू करे थो उहो ख़तमु जेसि ताईं न कंदो, तेसि ताईं उहो नाविल उहो चुप करे कोन विहंदो। ऐं हीउ 300 पेजिस जो नाविल आहे। मूंखे ख़बर न आहे त माण्हू हिनखे केतिरे अरसे में ख़तमु कंदा आहिनि या केतिरे अरसे में ख़तमु कयो हूंदो, पर बहरहाल मूं 2 ॾींहंनि में हिनखे ख़तमु कयो। ऐं ईअं थी रहियो हो त सोचे रहियो हुउसि त हाणे हिनखे छॾियां थो हिते, बाक़ी सुभाणे पढ़ंदुसि। त थोरी देरि खां पोइ वरी शौक़ु थिए थियो त न न न न ॾिसांसि थो भला, थोरो त अॻिते पढ़ी थो वठांसि। इहो नाविल जो जेको हुक आहे, इहा नाविल जी जेका कशिश आहे, रीडर ते खे सुख सां न वेहण ॾियणु, इहा नाविल जी हिकिड़ी ज़बरदस्त ख़ूबी चई वञे थी। इहो हुक चयो वञे थो हिनखे अंग्रेज़ी में, जेका हुनखे बेहद दिलचस्प करे थी। ऐं ॿी ॻाल्हि त हिन नाविल में रवानी आहे, किथे बि कोई रुकजणु महसूसु नथो थिए। नाविलनि में रवानी हिकिड़े हवाले सां सुठी ॻाल्हि आहे ऐं ॿिए हवाले सां सुठी ॻाल्हि न बि आहे। किन जॻहियुनि ते तमामु सुठी ॻाल्हि आहे, किन जॻहियुनि ते नाविल में रवानी हुजणु उहो एतिरी सुठी नथी सम्झी वञे, छो जो पोइ हुन में सोचण सम्झण जे लाइ रीडर बीहे कोन थो किथे बि। ॿियो सनसनीखेज़ी आहे हिन में, छा चवंदा आहिनि अंग्रेज़ी में हुनखे, सनसनीखेज़, सस्पेंस, थ्रिल आहे हिन में। थ्रिल ॾाढो आहे हिन में, जॻह जॻह ते हिन में थ्रिल आहे। ऐं उहो थ्रिल जेको आहे उहो बेचैन करे थो रीडर खे त हू अॻिते पढ़े।
ऐं इन में विजुअल सीन्स इलाही आहिनि। मुमताज़ साहब जीअं त ड्रामा जो माण्हू बि आहे, तीअं बिल्कुलु हिनखे हिकु वॾो ग्रैंड लेवल जो हिकु ड्रामो बि चई सघिजे थो हिनखे। त हिन में जेके विजुअल ॾिना आहिनि या जेके पस मंज़र ॾिनो आहे, बैकग्राउंड जेको ॾिनो आहे, उहो बैकग्राउंड ईअं आहे जीअं फिल्मुनि जो स्क्रीन प्ले हूंदो आहे, बिल्कुलु विजुअल, बिल्कुलु ईअं ॾिसे पियो माण्हू त का शइ जहिड़ो स्क्रीन ते हले पई। जंहिंजो थोरो बि तख़युल मज़बूत आहे त उहो ॾिसे थो त ही शइ असांजी अखियुनि जे अॻियां हले पई। टी ॻाल्हि इहा त जेको हवेली जे मालिकनि जा नौकराणियुनि सां लाॻापा ऐं नौकरनि जा वरी हवेली जे औरतुनि सां लाॻापा, इन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त इहा हक़ीक़त निगारी आहे ऐं ईअं हवेलियुनि में थींदो रहंदो आहे। हाणे बि हिकिड़ी हवेली जे बारे में वॾा फाट फाटा हुआ त कीअं उहे मुलाज़िमा वीचारी सां कीअं करे आख़िर में हुनजो मर्डर थी वियो। त इन क़िस्म जा वाक़िया, हवेली जा राज़, इहे बिल्कुलु हक़ीक़त निगारी आहे ऐं ईअं थींदो रहे थो। ऐं वरी ॿी साइड हुनजी जेका आहे त उन हवेली जा जेके मर्द नौकर आहिनि उहे वरी उन हवेली जी औरतुनि सां लाॻापा रखनि था। ईअं बि थींदो रहियो आहे, ईअं बि थींदो रहियो आहे। लेकिन मूंखे हिकिड़ो इहो ख़्यालु आयो त थी सघे थो त इन क़िस्म जा जेके फिक्शन में शयूं ॾिनियूं वञनि थियूं, जीअं त हिते असांजो आम पढ़ंदड़ जेको आहे उहो जागीरदारी या हवेली या वॾेरप जे ख़िलाफ़ु आहे, तंहिंजे करे हू जॾहिं इन क़िस्म जी शइ पढ़े थो, अफ़सानवी शइ, तॾहिं हुनजी जेका इंतकामी जज़्बो आहे उहो सेटिस्फाई थिए थो। हू हुनखे जेको इंतकाम वठिणो आहे पंहिंजे महरूमनि जो, वॾेरे खां, जागीरदार खां, बिज़नेस टाइकून खां, उनजी हू सेटिस्फेक्शन थिए थी। ऐं उन सेटिस्फेक्शन में हू थी सघे थो त राइटर जेको आहे उन सेटिस्फेक्शन जे लाइ हुन इहो लिखियो हुजे त औरतुनि सां हुनजा लाॻापा हुआ। ऐं ॿियो त वॾनि माण्हुनि में हिकिड़ी जेका मर्द लावारिस जे लाइ वारिस जे लाइ जेका तड़प थिए थी, उहा तड़प ॾेखारी वई आहे हिन में, जेका बिल्कुलु हक़ीक़ी आहे। अॼु बि असांजे सिंधी समाज में मर्दनि खे औरतुनि ते फ़ोक़ियत ॾिनी वञे थी ॿारनि जे पैदा थियण ते, ऐं जंहिं मर्द खे रुॻो धीअरूं आहिनि ऐं पुटु न आहे, उनखे जहिड़ो मज़लूम सम्झो वञे थो, उन सां हमदर्दी कई वञे थी, जहिड़ो को हुन सां वॾो को ज़ुल्म थियो आहे, जेका ॻाल्हि मुनासिब न आहे। ऐं इहा इन जी रिफ्लेक्ट, मुमताज़ साहब इन खे रिफ्लेक्ट तमामु सुठो कयो आहे। किरदार निगारी जेका आहे उहा लाजवाब आहे। जंहिं बि किरदार खे मुमताज़ साहब खयो आहे उनखे ॾाढो शानदार तरीक़े सां निभायो आहे। हिननि मां टिनि किरदारनि जो तव्हां जाइज़ो बि वठंदुसि जेकॾहिं तव्हां मूंखे टाइम ॾिनो त। उन में हिकिड़ो फ़ख्र निसा जो, ॿियो रुस्तुम जो ऐं टियों शकीला जो। पर ॿिया किरदार बि हुन जेके निभाया आहिनि उहे हुन ज़बरदस्त तरीक़े सां निभाया आहिनि। त किरदार निगारी जेका नाविल जी जान हूंदी आहे उहा ॾाढी शानदार तरीक़े सां कई वई आहे। अहिड़े नमूने सां हिन जूं ॿियूं बि केतिरियूं ख़ूबियूं आहिनि, पर हिन जो कुझु शयूं, कुझु पासा वरी कमज़ोर बि आहिनि जेके मूंखे लॻा आहिनि। कम अज़ कम हिकिड़ो इहो त मुमताज़ साहब हिन में जेको गोपचंद वारो जेको ॾेखारियो आहे ऐं उन गोपचंद खे वरी दुरुस्त करार ॾींदे ॾेखारियो आहे। हिकिड़ो त ठीकु आहे, हिकिड़ा माण्हू तमामु परस्ती में वञनि था नजूमिन वटि हथ ॾेखारण जे लाइ या फाल विझराइण जे लाइ, उहो त उन माण्हू जी शख़्सी कमज़ोरी आहे, ठीकु आहे। पर हिते मुमताज़ साहब जहिड़ो गोपचंद खे दुरुस्त करार ॾिनो आहे त अॻिते हली तव्हांजे ख़ानदान मां मर्द ख़तमु थी वेंदो। इहा तक़दीर परस्ती ऐं तवहम परस्ती आहे जेका नाविल जे जेको इल्लत ऐं महलूल जो जेको कानून आहे उनखे ई छियो रसाए थी। ऐं ॿियो इहो त जेको ही सॼो नाविल आहे उहो हिकु अमीर ख़ानदान जे ते जेको आहे उहो दारोमदार रखे पियो। अमीर ख़ानदान जे बारे में जॾहिं बि को नाविल, को फिल्म, कोई ड्रामो ईंदो आहे, का सोप सीरियल ईंदी आहे, त उते माण्हू जे दिलि में कोई ख़ासि
कैथारसिस वारा जज़्बा पैदा न थींदा आहिनि। ख़ासि हा, हुन जा इंतकामी जज़्बा जेके हूंदा आहिनि उहे ज़रूरु सेटिस्फाई थींदा आहिनि। हिकिड़े पासे हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि वरी इहा बि थींदी आहे, इन जो साइड इफेक्ट हिकिड़ो इहो बि आहे त हुननि जा जेके लग्जरी लाइफ स्टाइल ॾेखारियो वञे थो त माण्हुनि में उन लग्जरी लाइफ स्टाइल लाइ तड़प पैदा थींदी आहे। पोइ उहो ग़लति ऐं सही जे चकर खे छॾे करे उन लग्जरी लाइफ स्टाइल खे हासिल करण जे लाइ हू पाण बि ओड़ो थियणु चाहींदो आहे। जेकॾहिं हिन में जेको मर्कज़ आहे, मर्कज़ी कहाणी, मर्कज़ जो जेको आहे उहो बिज़नेस टाइकून ऐं वॾा माण्हू आहिनि, उनजे बजाए जेकॾहिं को ॿियो मर्कज़ हुजे हा त उन नाविल जो शायदि कुझु अंदाज़ ॿियो हुजे हा। ॿी हिकिड़ी नंढड़ी ऑब्ज़र्वेशन इहा आहे त छोकिरियुनि वटि बि मोबाइल फ़ोन आहिनि, हर कंहिं छोकिरी वटि लैपटॉप आहे, पंहिंजो दौर बि लैपटॉप ऐं मोबाइल जो आहे। उन दौर में वरी फिरोज़ साहब पंहिंजी जेको वसियत आहे उहा वरी टाइप राइटर ते लिखाए थो ऐं उन में कारबान जी कापी बि पई आहे। त हिन दौर में जिते लैपटॉप हर कंहिंजे घर में आहे, हिननि जे घर में बि 10 लैपटॉप पिया आहिनि, उते वरी टाइप राइटर जो इस्तेमालु थोरो आउट ऑफ प्लेस लॻो मूंखे। ऐं ॿी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त हिन नाविल में को बि प्रोटागोनिस्ट को ख़ासि आहे ई कोन, सभु या सभु एंटागोनिस्ट आहिनि। ईअं खणी चइजे त हिन नाविल में को हीरो आहे ई कोन, सभु या सभु विलियन आहिनि। दिस इज़ विलियन बेस्ड स्टोरी। फ़ख्रुन्निसा विलियन आहे, रुस्तुम विलियन आहे, हीरो असां न को, फिरोज़ बि न को हीरो आहे न को विलियम आहे। हिकु हीरो वारियूं खूबियूं हुन में कोन्हनि के, विलियन वारियूं अञा बि कुझु थोरियूं घणियूं हूंदियूं, पर हिकिड़ो आम बिज़नेसमैन आहे जंहिंजूं खूबियूं या खामियूं हुन में आहिनि, पर नाइदर ही इज़ हीरो, नार ही इज़ विलियन, नार ही इज़ प्रोटागोनिस्ट, नार ही इज़ एंटागोनिस्ट। पर फ़ख्रुन्निसा एंटागोनिस्ट आहे, रुस्तुम एंटागोनिस्ट आहे। ॿिया जेके किरदार आहिनि उन्हनि मां कंहिंखे बि असां प्रोटागोनिस्ट नथा चई सघूं। सुल्तान जो किरदार बि हिकु मददी किरदार वांगुरु आहे, हिकु साइड किरदार आहे, हिकु पैदल किरदार आहे जंहिंखे पान कैरेक्टर पाण चऊं। राउंड कैरेक्टर हिन में को बि नथो मिले। अहिड़े नमूने सां जमीला जो किरदार थी सघंदो हो त हिनखे राउंड कैरेक्टर जे तौर ते आणिजे हा, पर उहो बि एतिरो डेवलप न थी सघियो। उन में जेको ॾेखारियूं वियूं उन में बि जेके खूबियूं घटि, खामियूं वधीक ॾेखारियल आहिनि। मिसाल चिराक आहे, साड़ोली आहे, लालची आहे, बाग़ी आहे, बग़ावत वारी हिकिड़ी शइ जेका आहे उहा सुठी ॻाल्हि ॾेखारे थो। आख़िर में पंहिंजी ज़ालिम ॾाॾी जे ख़िलाफ़ बग़ावत बि करे थी, पर हुन में ॿियूं पॉज़िटिव कुझु शयूं एतिरियूं घणियूं कोन ॾेखारियूं वियूं आहिनि। अच्छा, उनखां अलावा मूंखे ही नाविल पढ़ंदे कुझु हिकजहिड़ायूं कुझु ॿियनि शयुनि में नज़र आयूं। ऐं थींदो आहे, खोड़ सारा नाविल आहिनि जेके ॿियनि नाविलनि सां मिलंदे नज़र अचनि था। हाणे जेके 4 भेणियूं चइजनि या 3 भेणियूं ऐं हिकिड़ी हुनजी धीउ, इहो पढ़ंदे मूंखे वरी जेन ऑस्टिन वारो नाविल यादि आयो, प्राइड एंड प्रेजुडिस, जिते 4 अलाए 5 भेणियूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो शादी करण जे लाइ कॉम्पिटिशन हूंदी आहे, भाउ उन्हनि जो बि कोन हूंदो आहे। ॿियो वरी उर्दू जो नाविल मोहम्मद इलियास जो जेको आहे बरसात नाविल, इतफ़ाक़ सां उन सां काफ़ी न पर कुझु थोरो पार्शली कहाणी मिले थी। उहो ईअं, उन नाविल में बि ॾाॾी हूंदी आहे जेका ज़ालिम हूंदी आहे, पुट ऐं उनजी घरवारी उहे बि हादसे में मरी वेंदा आहिनि, ऐं पोटो हूंदो आहे। हिते पोटियूं आहिनि, उते वरी हिकिड़ो पोटो हूंदो आहे, जंहिं उन पोटे जी कहाणी आहे। पोटो मोहबत करे थो जंहिं औरत सां, उनखे ई माराए छॾे थी ॾाॾी। हिते वरी पोटी जंहिंसां मोहबत करे थी, ॾाॾी उनखे माराए छॾे थी। रुस्तुम जहिड़ो किरदार हुन में बि हो, ऐं शायदि नालो बि उनजो रुस्तुम, आई डोंट रिमेंबर, पर अहिड़ो किरदार यानी उन बरसात नाविल जो थोरो थोरो मिलियो। हिकिड़ी जॻह ते जेको लिखियल आहे त हू उनजी फ़ख्रुन्निसा हिकिड़ो ख़ासि परफ्यूम इस्तेमालु कंदी हुई, ऐं उन परफ्यूम जी ख़ुशबू जॾहिं उन रुस्तुम सां मिली त ज़ाहिर आहे उनजे जिस्म में अची वई, ऐं हुनखे जॾहिं चई त गाॾी कढे मूंखे फलाणी जॻह ते छॾे आ, त हुनखे रुस्तुम जे कपिड़नि मां
उन परफ्यूम जी ख़ुशबू आई जेका फ़ख्रुनिसा लॻाईंदी हुई, त हुनखे शक पैदा थियो। इहो साॻियो वरी मूंखे लॻो हो वाजिदा तबस्सुम जो हिकिड़ो अफ़सानो आहे, मशहूरु अफ़सानो आहे, जंहिं न पढ़ियो आहे त उहो ज़रूरु पढ़े। उन अफ़साने जो नालो आहे और ऊपर। उन में बि नवाब साहब खे जेको आहे पंहिंजे नौकर मां उहा ख़ुशबू अचे थी जेका हुनखे पंहिंजी वाइफ जे उन मां ईंदी आहे, परफ्यूम मां ख़ुशबू ईंदी आहे। सो इहे कुझु मुंहिंजूं रिज़र्वेशन्स हुयूं। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त ही नाविल जेको आहे सोप सीरियल जे लाइ बिल्कुलु फिट आहे। हिनखे रुगो हिन जा डायलॉग लिखजनि ऐं सोप सीरियल ॾाढी कामयाबु सोप सीरियल थींदी ऐं ज़बरदस्त कामयाबु थींदी। मां तव्हांखे मुमताज़ सां ॿुधायां थो, ये रिकॉर्ड तोड़ींदी ही सोप सीरियल जेकॾहिं तव्हां हिनखे कन्वर्ट कयोसि हिनखे सोप सीरियल में त। थैंक यू। ठीक सर मूंखे लॻे थो त मुमताज़ साहब इन में लॻा पिया आहिनि त उहो इनखे जेको आहे सो कन्वर्ट कनि ऐं जेको ख़ुदि नाविल जो बि स्टाइल घणे भाङे ड्रामाई स्टाइल त आहे उहो नज़र अचे थो। ऐं जेको आहे सो मुमताज़ साहब त हाणे मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जो हिकिड़ो सोप सीरियल या मेगा सीरियल कंहिं उर्दू चैनल तां ऑन एयर बि थियण वारो आहे। हले पई मां तव्हांजो साथ जी, जी। हले उहा हले पई चाल हाणे त आख़िरी असांखे ॿुधायोसीं, असां ॾिसूं, असांखे ख़बर ई कोन्हे सोप जी, सीरियल उन अच्छा उन जो नालो आहे चाल। अच्छा हाणे अकबर साहब जेके आहिनि ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं ऐं प्राइड एंड प्रेजुडिस त मुंहिंजे जेकॾहिं मुंहिंजा 10 पसंदीदा नाविल हज़ारनि सवनि मां कजनि त उनमें प्राइड एंड प्रेजुडिस शामिल आहे। उहो मूं काफ़ी भेरा पढ़ियो आहे, हुन ते मूवीज़ जॾहिं बि ठहियूं आहिनि उहे बि ॾिसियूं। माण्हू ते हा उहो बाक़ी जेके ही मोहम्मद इलियास ऐं हिन जा इहे मूं नाविल न पढ़िया आहिनि ऐं मूं ॿुधायो उहा त मूं तव्हांखे अॻु में ई पाण ई ॿुधायो त ही सब्जेक्ट अहिड़ो आहे जेको आम आहे न, तव्हांखे इलाही जायुनि ते शयूं मिलंदियूं। उनखे ख़तमु डिज़ोल्व करण लाइ ऐं उनखे करण लाइ मूं फॉर्म जेको आहे ऐं जेको आहे इन टेक्निक ऐं हुनमें शयूं जेके आहिनि उहे तब्दील कयूं। हिकु इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त हिन में ऑलमोस्ट मुंहिंजो ख़्यालु आहे 80% स्टोरीज़ जेके आहिनि उहे ॾिठल ॿुधल ऐं उन्हनि किरदारनि जूं ॿुधायल आहिनि मूंखे। माना ॿुधायोमांव जेके हिननि इलीट क्लास आहे, जेको हिन जो इहो तबिको आहे, हुन जूं कैफ़ियतूं ऐं हुन जा जॾहिं मूं बाली ड्रामो पे कयो त उन खां अॻु में रिसर्च कई या बावलपुर जो इवन सवात वारा जेके आहिनि उन्हनि जी फैमिलीज़ ऐं हिननि जा किसा ॿुधा पढ़िया, कलात वारे हिन जेके बि सजेस्ट कंदुसि बरसात नाविल पढ़ी वठो, वॾो हेवी। मां पढ़ंदुसि हाणे, तव्हां इहा ॿई पढ़ंदुसि। हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि इहा ॿुधो त उन में हिकिड़ी ॿी मुआसरत मूं इहा कमाल जी ॾिठी त हिन में ॾिसो जेका हेॾी पोटी आहे न शकीला सोहेल सां मोहबत करे थी। सोहेल आर्टिस्ट आहे। जमीला 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 हुन हा अच्छा मूंखां शकीला लिखजी वियो आहे। अच्छा उनजी जेको हुन नाविल में वरी जेको पोटो आहे, पोटे जी जेका लवर आहे उहा आर्टिस्ट आहे। माना हिन में जेको आहे छोकिरो छोकिरी आहे, हुनमें वरी छोकिरी छोकिरो आहे उबतो आहे। तव्हां वटि छोकिरी ऐं छोकिरो आहे, हुते छोकिरो ऐं छोकिरी आहे। हा बिल्कुलु। अच्छा सर नाविल पढ़जो, तव्हांखे इहो नाविल वणंदो ऐं बिल्कुलु हिते तव्हां वटि बिज़नेस में कोन आहे, हुते जागीरदार आहे ऐं हुन में लाहौर बि आहे, कराची बि आहे, सभु जिते जिते तव्हांजा किरदार वञनि था न उते हुनजा किरदार बि सभु उन्हनि जॻह सेटिंग्स हूंदियूं, बिल्कुलु हूंदियूं। हा किरदार उहे साॻिया। इन में जेको आहे सो मूंखे वरी जेको नाविल यादि पियो अचे, इन फैमिली सेगा जेके नाविल्स हूंदा आहिनि उन्हनि में ताज़ो ई एसबेल एलेंडे जेका आहे लैटिन अमेरिकन राइटर, उन जो नाविल जेको आहे लोलेटा, उहो बि ईअं ई हिकिड़ी जनरेशन खां ॿी जनरेशन ताईं सॼो फैमिली सेगा आहे ऐं उन में उनजो पीउ ख़ुदकुशी करे थो छॾे, पोइ ईअं इहा कहाणी हले थी। त उहो मूंखे वरी उहो पे यादि आयो। ख़ैर हाणे सर हिकिड़ो ई कमेंट वठूं था, सनम जागीराणी साहिबा जो कमेंट आहे। अकबर साहब खां सवाल आहे, कुझु नावलनि में बिल्कुलु फिल्मी अंदाज़ सां लिखियो वञे थो, छा अफ़सानवी अदब में फिल्मी स्टाइल सां लिखणु मुनासिबु आहे?
जे आहे त केतिरे हद ताईं? जी अकबर साहब तव्हां हिन ते रेस्पॉन्ड कयो ऐं बिल्कुलु। ममताज साहब तव्हां बि मां respond हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि कलीम साहब खे त तव्हां हिन क़िस्म जा जेके सुवाल आहिनि इन्हनि जी हिकिड़ी लिस्ट ठाहियो। इन्हनि मां केतिरा ई कॉन्सेप्चुअल सुवाल आहिनि, केतिरा त कुझु सुवाल हूंदा आहिनि नाविल जे बारे में जेको नाविल इन क्वेश्चन हूंदो आहे, कुझु सुवाल कॉन्सेप्चुअल हूंदा आहिनि। त पोइ कॉन्सेप्चुअल सुवाल्स खे पाण गॾे करे हिकिड़ो कॉन्सेप्चुअल सुवाल्स ते क्वेश्चन्स ते बि पाण हिकिड़ा ॿ टे सेशन कंदासीं। हाणे इहो जेको आहे फिल्मी अंदाज़ हुजे या न हुजे, इहो इन ते आउं घणो ॻाल्हाए सघां थो ऐं मूंखे मुख़्तसिर जे बजाए ऐं तफ़सील सां हिन ते ॻाल्हाइणु पसंदि कंदुसि, पर आउं मुख़्तसिर आउं ॿुधायां थो त ही हिकिड़ो लिटरेचर हूंदो आहे पॉपुलर लिटरेचर, ॿियो हूंदो आहे सीरियस लिटरेचर। फिल्मूं बि ईअं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी फिल्म हूंदी आहे सीरियस फिल्म, ॿी हूंदी आहे पॉपुलर फिल्म। पॉपुलर फिल्म में लिखियल हूंदो आहे ॾर मार धाड़ से भरपूर, फुल एक्शन कॉमेडी मार धाड़ से भरपूर, ये है पॉपुलर, ये है पॉपुलर फिल्म रोमांस। हाणे जंहिंखे असां कमर्शियल ऐं आर्ट मूवीज़ चवंदा आहियूं। कमर्शियल ऐं आर्ट मूवी। हाणे जेकॾहिं उहो नाविल में बि उहो कमर्शियल फिल्मुनि वारो स्टाइल अची थो वञे त पोइ उहो फिल्म में ऐं उन नाविल में को फ़र्क़ु कोन्हे, उहा हिकिड़ी कमर्शियल एक्टिविटी आहे। उहो भले नाविल, ऐं अहिड़ा आहिनि नाविल असां वटि कमर्शियल एक्टिविटी वारा, उन नाविल जी उहो को संजीदा नाविल न हूंदो आहे, उहो कुझु अरसे खां पोइ उहो नाविल कंहिंखे यादि बि कोन हूंदो आहे। पर फिल्मुनि में बि आर्ट मूवी जेका हूंदी आहे उहो स्टाइल केतिरियूं ई जेके फिल्मूं आहिनि, आर्ट फिल्मूं जेके आहिनि उहे नाविलनि तां कयूं वियूं आहिनि। केतिरा ई जेके आउं तव्हांखे अमरनि ते ॻणाए सघां थो त केतिरा अहिड़ा सुठा नाविल आहिनि दुनिया जा जिन मां उहे फिल्मूं ठहियूं आहिनि। वरी केतिरा ई अहिड़ा कमर्शियल नाविल आहिनि उन्हनि मां फिल्मूं ठहियूं आहिनि। मिसाल स्टीफन किंग जूं जेके नाविल आहिनि उन्हनि तक़रीबन सभिनी ते, इयन फ्लेमिंग जा सभु नाविल आहिनि उन्हनि ते सभु फिल्मूं ठहियूं आहिनि, पर आहिनि उहे कमर्शियल। 007 जेके फिल्मूं आहिनि सभु कमर्शियल आहिनि। त हाणे उन फिल्म खे नाविल में आणिजे या नाविल खे फिल्म आणिजे, कमर्शियल हूंदो आहे, आउं उनजे हक़ में न आहियां। हा, बाक़ी चेतन भगत जे नाविलनि ते बि फिल्मूं ठहियूं आहिनि, उनजो स्टाइल बि इहो ई हूंदो आहे। हाणे रविंद्रनाथ टैगोर ते फिल्मूं ठहियूं आहिनि या हुनजे पंहिंजो एडाप्टेशन्स थियूं आहिनि, त उहो आर्ट आहे। जेकॾहिं उन में आर्ट आहे, आर्ट फिल्म में बि हूंदो आहे, आर्ट नाविल में बि हूंदो आहे, त उन में जेकॾहिं उहो आर्ट फिल्मी अंदाज़ वारो आर्ट बि आहे त क़ाबिल क़बूल आहे। पर जेकॾहिं फिल्म मारधाड़ सां भरपूर वारो जेको आहे ऐं रोमांस ऐं कॉमेडी सां जेको फिल्मूं जेके कमर्शियल हूंदियूं आहिनि, उहो साॻियो रंग जेकॾहिं नाविल में अची वञे त मूंखे उहो नाविल कोन वणंदो। थैंक यू। मुमताज़ बुखारी साहब जा टोटल केतिरा नाविल मार्केट में आयल आहिनि? अदा मुमताज़ बुखारी जा 3 नाविल आहिनि, हिकिड़ो 2013 में, ॿियो 2018 में, टियों 2023 में। मुमताज़ साहब 5-6 सालनि जे वक़्त 4 आहिनि सर, 4, हिकिड़ो नावलेट बि आहे। 1998 में खनपत कामरो, उन खां 15 सालनि खां पोइ हा, उहो तव्हांजो नाविलेट हर 5 साल उहो तव्हांजो नाविलेट हो। मुंहिंजो फोकस वरी जीअं त 21 सदी आहे उनजे करे अच्छा, ॿियो वरी वर्ल्ड कप जी मुमताज़ साहब जा आख़िरी नाविल वरी 5 सालनि खां पोइ आया आहिनि, जेको आहे गैप जेको आहे सो 5 साल रखियो आहे वर्ल्ड कप वारो, त जीअं मेगा इवेंट थी वञे। अच्छा सर, हाणे कलीम हर 5 दिसंबर ते जेको आहे नाविल रिलीज़ कंदो आहे, असां T20 प्लेयर आहियूं न, असां T20 प्लेयर आहियूं। अच्छा, हिकिड़ी ॿियो हिकिड़ो कमेंट आहे साॻे ई दोस्त शिराज अहमद जो, चए पियो त तनक़ीद हुजणु ज़रूरी आहे, पर तनक़ीद जाइज़ हुजणु बि ज़रूरी आहे। असां बिल्कुलु असां हिन सां एग्री था कयूं। हींअर त का बि नाजाइज़ तनक़ीद त कोन कई आहे, न असां नाजाइज़ तालुकात जे हक़ में, न नाजाइज़ तनक़ीद जे हक़ में। पर इहो फ़ैसिलो केरु कंदो त तनक़ीद जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? इनजो त वरी को नक़ादी फ़ैसिलो कंदो। जी सर। अच्छा जी, अकबर साहब तव्हां कुझु पॉइंट्स ऐड करणु पिया चाहियूं, असां वरी नैरेटर जे हवाले सां बि तव्हां खां पुछंदासीं। तव्हां चयो पिया त टाइम हुजे, बाक़ी असां वटि 10 आख़िरी मिंट बचा आहिनि। तव्हां कुझु पॉइंट्स जेकॾहिं हिन नॉविल जे हवाले सां ऐड करे वठो, पोइ वरी हिकिड़ी अनाउंसमेंट करे ऐं पोइ असां एंड कंदासीं। सर अकबर साहब। मूं जेके अहम जेके पॉइंट्स हुयूं से ॿुधाए छॾियूं, पर हिकिड़ो मिंट मूंखे ॾिजो त मूं हिते हिकिड़ो इशारो पंहिंजे पाण लाइ लिखियो आहे त फलाणे पेज खे ॾिसो। हाणे आउं ॾिसां थो उन पेज में छा लिखियलु आहे, हिकिड़ो सेकेंड सिर्फ़ु
हा, इहा ॻाल्हि आउं अॻे चई चुको आहियां। त हिन में जेको अज़ियत पसंदी वारो जेको पासो आहे, पोइ अहिड़ा किरदार त हूंदा आहिनि अज़ियत पसंदी वारा, पर मूंखे इहो ई थियो त अज़ियत पसंदी वारे किरदार ॾेखारण सां जेको रीडर आहे उनजी कहिड़ी शइ सेटिस्फाई करे थी, उनखे कहिड़े फैकल्टी खे उहा सेटिस्फाई करे पई, हुनजी अना खे सेटिस्फाई करे पई, हुनजे रीज़न या ईगो खे सेटिस्फाई करे पई, या हुनजो सुपर ईगो ज़मीर खे सेटिस्फाई करे पई। मूंखे जेको लॻे थो त हिन क़िस्म जा जेके सीन आहिनि उहे हुनजे जेको अना चइजे या हुनजे जेको सुपरफिशियल माण्हू जी जेका इंतकाम वठण वारी जेका कैफ़ियत आहे उहा सेटिस्फाई थिए थी। हू उनजे छा चइजे त कोई इंटेलेक्ट खे हू सेटिस्फाई नथी करे। हुनजे इंटेलेक्ट खे सेटिस्फाई करण जे लाइ इहो ज़रूरी हूंदो आहे त कुझु सुवाल छॾिया वञनि, सिधा या अणसिधा आहिनि बि सही, इन में ईअं न आहे त न आहिनि, हिन में कई अणसिधा सवाल छॾियल आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ी शइ इहा वाज़े आहे त ॾिसो, दौलत जे पोयां तव्हां केतिरो बि भॼो था पर तव्हांखे सुकून न आहे। दौलत फिरोज़ वटि ऐं संदसि ख़ानदान वटि केतिरी आहे पर हुनजो सुख फिटो पियो आहे। फ़ख्र निसा वटि सभु कुझु आहे पर हू हर वक़्तु इंतकाम में ऐं हर वक़्तु जुनून में ऐं हर वक़्तु हुन में सड़ंदी रहे थी, व्हील चेयर ते वेठी आहे त बि पंहिंजी हरकतूं कोन थी छॾे, सुख हुनजी ज़िंदगी में न आहे। हू 3 छोकिरियूं आहिनि, 4 छोकिरियूं, हुननि वटि दौलत बेबहा आहे पर हुननि वटि आज़ादी जहिड़ी नेमत न आहे, ख़ुशी हुननि वटि बि न आहे। त हिकिड़ो इम्प्लिसिट मैसेज हिन नॉवल जो इहो बि आहे त दौलत सां ऐं ताक़त सां ख़ुशी जो को तालुक़ न आहे। ख़ुशी जे लाइ तव्हां रूबरू दौलत ऐं ताक़त जे बजाए ख़ुशी जे लाइ कुझु ॿियनि शयुनि जे लाइ ॾिसो। जीअं जेको जमीला आहे उहा आर्ट ॾांहुं, म्यूज़िक ॾांहुं उहा वञे थी त मूंखे हिननि शयुनि में जेकॾहिं पनाह नथी मिले, ख़ुशी नथी मिले, त मूंखे हिते ज़रूरु ख़ुशी मिलंदी। त इहे इम्प्लिसिट मैसेजिस हिन नॉवल में इन क़िस्म जा बि आहिनि। थैंक यू। अच्छा, मां कल अकबर साहब जेकी हिकिड़ी ॻाल्हि कई गोपचंद वारी मूंखे यादि अची, जेको सोन म्याणी में हू वञे थो, एक्चुअली उहो पीस मुंहिंजे लिखण में हिकिड़ो पसंदीदा हिकु उहो रहियो आहे। ॿियो जेको ईरान में हिकिड़ो फिरोज़ वञे थो, हुते मौजूदु आहे। इहे 2 जेके आहिनि, सची ॻाल्हि आहे, हिन में मूं लिखंदे ई प्लेयर महसूसु कयो। जेसिताईं वहम जो तालुक़ु आहे, थी सघे थो इहो फील अची वई हुजे, पर मां ज़ाती तौर ते 0 इन जो क़ाइल आहियां। मां हैपनिंग जर्नलिस्ट हुजण जे करे न शयुनि खे हैपनिंग में ॾिसंदो आहियां। हुन वक़्तु इहो थी रहियो हो, उहो अॻकथी करे रहियो हो, पर जॾहिं उहा अॻकथी कलकते वारे जेको एपिसोड आहे उहो ज़ाहिर आहे नावल खे डिस्क्लोज़ नथा कयूं, हुनजी एंड खे जेको आख़िर में छा आहे या फिरोज़ अहमद जो इहो थिए थो या नथो थिए, पर उहा हैपनिंग ॾिनी आहे। हुते हू इवेंट थियो हुन फिरोज़ सां, हू इन बिलीव में हो, पर वरी जेको फिरोज़ कलकते में हो, उन जेको हिकिड़ी क्रिश्चियन जेको आहे छोकिरी सां ज़ोरी निकाह कराए जेको शादी करे थो, उनजो हिकिड़ो वरी अलॻि हू हुई पंहिंजो मैथामेटिक आहे उनजी निटिंग जी। सो मूं सिर्फ़ु हैपनिंग्स खे पंहिंजी जाइ ते लिखियो आहे। हा, इहो को इंसिडेंट चई सघो था कि जेकॾहिं इहा फील आहे त मां बि हिनखे एडमायर नथो कयां, मां हिनखे एडमिट बि नथो कयां, ऐं न ई मां हिन जो क़ाइल आहियां, छो त उनजो जेको नतीजो निकिरे थो न हैपनिंग जे तौर ते त ठीकु आहे, मूं आऊं बि अॻे ज़िक्र करे चुकुसि त हू उन्हनि वटि वञे थो, इन ते ठीकु आहे, पर जेकॾहिं हुनजी अॻकथी खे दुरुस्त साबित करे ॾेखारियो वञे थो त पोइ राइटर जेको आहे न इम्प्लिसिटली रीडर खे मैसेज पियो ॾे त हू बिल्कुलु मां बि इहा ई तव्हांजी ॻाल्हि खां पोइ महसूसु कयो त राइटर जे खाते में ॻाल्हि गणबी, पर मुंहिंजो ज़ाहिर किथे किथे माण्हू पाण अची थो वञे न, उहो सोचे थो मां हैपनिंग्स ॾियां थो सिर्फ़ु जेको थी रहियो आहे। जीअं मूं पंहिंजे ॿियनि नॉवलनि में बि ईअं कयो आहे, जेको किरदार पंहिंजी नफ़्सियात ऐं कैफ़ियत महिल जेॾी महिल जेको कुझु करे रहियो आहे उहो उन वक़्तु लाइ आहे, ऐं उनजा इम्प्लीकेशन्स वरी उहे पंहिंजे वक़्त में पंहिंजे किरदार सां ज़ाहिर थियंदा आहिनि। बिल्कुलु 2 शयूं त मां एडमिट कयां थो हिन में। हिकिड़ो इहो त जेतिरी महिनत कई ऐं जेकी कुझु जाइनि ते ग़लतियूं असांजूं रहिजियूं, उहो इन जे करे त जेको असां प्रिंटर ॾे मोकिलियो त उहो अंडू थी वियूं कुझु शयूं,
बहरहाल उहो त हाणे उनजो टास्क पढ़ंदड़ ते न आहे। उनजी मां जेकॾहिं कुझु दोस्तनि खे उन में तकलीफ़ आई आहे त मां उनजी माज़रत थो कयां। त कुझु जाइनि ते थोरी हा जेके मां सम्झां पियो तव्हां कहिड़ी ॻाल्हि कयो पिया, उहे मूं बि पॉइंट हा आउट कयो, पर मूं हिते चयो कोन, हुनजो ज़िक्र ई न कयो। बिल्कुलु बिल्कुलु, पर पोइ बि मां ईमानदारी में ॻाल्हि इहा आहे त मूंखे ज़िमेवारी या मूंखे ऑन करणु घुरिजे, मूंखे छो त हुनजे करे थोरी मिसकंसेप्शन बि किथे किथे कुझु दोस्तनि में पैदा थियूं। मां ऑन थो कयां कि इहो बहरहाल जवाबु ग़लति आहे मुंहिंजो ॾियणु, पर ग़लती थी वई आहे जेकी ज़ाहिर आहे नेक्स्ट एडिशन में, छो कि ख़तमु करणो आहे। जिते सुरैया जो नालो अचणु खपे, फखर निसार जो अची वियो, पर ॾिसो मूं हिनजो ज़िक्र इन करे बि न कयो, मूं पॉइंट आउट ज़रूरु कयो। इहो कुझु रीडर जी बि अखि खोले पढ़े न, त रीडर जी बि दुकान आहे, त रीडर इन ॻाल्हि खे पकड़े थो या नथो पकड़े आहे, उहो ईअं पढ़ंदो थो वञे, हुनखे महसूस ई नथो थिए। मतिलबु रीडर खे ॿियनि घणनि शयुनि में मुंझायो आहे नॉवेल में, हिन में त न मुंझाया आहे। रीडर जो खानो बि ख़ाली आहे, मुंहिंजो मतिलबु आहे। अच्छा, इहा मुमताज़ साहब जी इन करे बि ज़िम्मेवारी आहे जो पाण पब्लिशर बि आहे। मुमताज़ साहब नाविल जो पब्लिशर मुमताज़ साहब पाण ई आहे। मां ये ग़लती ऑन कयां थो, इन करे माज़रत थो कयां। ईंदड़ छापे में दुरुस्तगी थी सघे थी इनजी। जी जी, उहो करे छॾियूं, उहे करे छॾियूं। घर हाणे उर्दू में बि अचे पियो, हुन में बि थियल आहिनि। क्लेरिकल मिस्टेक खे तनक़ीद नथो चई सघे। हा, न मां पंहिंजे एंड खां चवां पियो, ज़िम्मेवारी ऑन कयां थो मां। अच्छा, दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन नाविल जो उर्दू में बि तर्जुमो थी रहियो आहे, उहो तमामु जल्द जेको आहे सो मार्केट में अवेलेबल हूंदो। ऐं सर, असां जेको आहे सो एंड टाइम ते पहुचण वारा आहियूं बिल्कुलु। बाक़ी असां वटि 2-3 मिंट बचा आहिनि। ऐं हिकिड़ी अनाउंसमेंट इहा आहे त हाणे ईंदड़ हफ़्ते जेको हूंदो सो रमज़ान शरीफ़ जो महीनो हूंदो, ऐं थी सघे थो त इन में असां जेको आहे सो कुझु वीक्स मिस करे वञूं, ऐं कुझु टाइमिंग जी हेठि मथे ते अञा उहो असां प्रॉपर डिसीशन ते न पहुची सघिया आहियूं। कुझु दोस्त मथे ते माण्हू कम जे हवाले सां, उहो त पंहिंजो हिकिड़ो बाबरकत महीनो आहे, उन हिसाब सां वठिजे, कम जारी रखिजे। रमज़ान शरीफ़ इहो चवंदो आहे। न, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे ममता साहब, हिकिड़ी ॻाल्हि आहे त असांजा ही जेके टाइमिंग्स आहिनि न, ऐं ॿियो शाम जे टाइमिंग ते इफ़्तारी ऐं हाणे असांजो कमु को इल्हामी कमु त आहे कोन, को न थियो त को छा थी पवंदो भला। असां रमज़ान खां पोइ बि करे सघूं था, ऐं जेकॾहिं घणा माण्हू लवाईंदा आहिनि। मुंहिंजो रमज़ान शरीफ़ चवंदो आहे कमु कयो। अच्छा, इन में अकबर साहब हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त असां 15 ॾींहंनि में हिकिड़ी स्ट्रीम कंदासीं, ऐं जेको आहे सो असां 2 जेको आहे सो राइटर्स सां कमिटमेंट में आहियूं ऑलरेडी। हिकिड़ो मैडम बानो महबूब जोखियो साहिबा सां असां ऑलरेडी कमिटमेंट में आहियूं, ऐं उन्हनि खे वठिणो आहे। ॿियो मैडम ज़ुबैदा मेतलो जो जेको कहाणियूं आहिनि तवील, उन्हनि सां असां ऑलरेडी कमिटमेंट करे चुका हुआसीं मार्च में। उन में हिकिड़ो मशवरो ॾींदुसि त मैडम ज़ुबैदा जे जेकॾहिं पूरे नाविल ते कंदो त उहो पूरे किताब कंदो त उहो शायदि ॾुखियो थी पवंदो ॾाढो, छो जो उनजो हिकिड़ो अफ़सानो जेको आहे उहो को 100 पेजिस जो आहे त को 150 पेजिस जो आहे। उनमें उनखे उहे एज़ अ नॉवलेट आहिनि, नंढा नॉवलेट आहिनि, उन मां को हिकिड़ो नॉवलेट खणो त पोइ उन ते ॻाल्हाइणु सवलो थी पए। न त थी सघे थो आऊं हिकिड़े ॻाल्हाए रहियो हुजां, तव्हां ॿिए ते ॻाल्हाए रहियो टियों ते, त उन ते का कंक्लूजन कोन थी सघंदी। जी जी, असांजो बिल्कुलु इहो ई इरादो आहे त उन मां जेके 2-3 सुठा आहिनि पीसिस नॉवलेट, उहे चूंड कंदासीं ऐं उन्हनि मां कंहिं ते स्ट्रीम कंदासीं, जंहिंमें मैडम बि पाण असां सां गॾु हूंदियूं। अच्छा, हीउ हिकिड़ो कमेंट आयो आहे यार मोहम्मद चांडियो साहब जो, त नाविल में मज़मून नवीसी जो रंग बि आम थो मिले। हाणे इहो एज़ अ रीडर इहो यार मोहन साहब कोन ॿुधायो आहे त हिन नाविल जी ॻाल्हि थो करे या ॿियनि आम घणनि नाविलनि जी ॻाल्हि थो करे, इहो जेकॾहिं वाज़े करे हा त बहितर हो। जी, पर पाण जेकॾहिं इन नाविल लाइ वठूं त ममताज़ साहब, जेकॾहिं यार मोहम्मद साहब जेकॾहिं तव्हां हिकिड़ो वज़ाहती कमेंट करे सघो त महिरबानी कयो, त जीअं असां ममताज़ साहब खां हिन जो जवाबु वठूं। बाक़ी ममताज़ खे गुज़ारिश त नाविल जे ॿिए छापे में मज़मून जो रंग न। अच्छा, हिन ई नाविल जे हवाले सां यार मोहम्मद साहब ॻाल्हि करे रहिया आहिनि। जी ममताज़ असां यार मोहम्मद साहब जी ऑब्जर्वेशन आहे, जेकॾहिं तव्हां उन में बिल्कुलु अखियुनि ते
अखियुनि ते। जी जी अच्छा ऐं जेको आहे हाणे असां वटि बाक़ी 30 सेकेंड बचा आहिनि ख़ुदा हाफ़िज़ चवण लाइ। असां को तफ़सीली जवाब त पोइ वरी जेकॾहिं वरी मौक़ो मिलियो त असां इन ते वरी यार मोहम्मद साहब तव्हांखे इन हवाले सां ममता साहब जो जवाबु वठी ॾींदासीं। असां कोरियर वारो कमु कंदासीं, ममताज़ साहब खां वठी अव्हां ताईं पहुचाईंदासीं। ज़रूर ज़रूर ऐं ममताज़ साहब सर अकबर लगारी साहब तव्हां सभिनी जी ज़रूर, वॾी मूंखे पेज महिरबानी नंबर तव्हां तव्हां ॿुधाइनि इंडिकेट करणो ज़रूर। बाक़ी मुमताज़ साहब मुंहिंजी मयार जेको आहे न नूनारी साहब खे पहुचाइजो त तव्हांखे जॾहिं इहो ख़बर हुई त अॼु मुमताज़ साहब जे प्रोग्राम ते तव्हां ट्रैफिक में विया छो, अहिड़ी ट्रैफिक में विया जी छो? असां जेको आहे सिमाया सो नूनारी साहब खे आख़िर ताईं राब्तो कयोसीं। मूंखे ॾाढी ख़ुशी ऐं थी आहे जेको आहे नूनारी साहब हुजे अॼु। जी 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 ममताज़ जे बेरंग नाविल में अच्छा हू ओवरऑल ॻाल्हि पिया कनि त ममताज़ जे बेरंग नाविल में ठीकु जेको आहे सो उहो साईं जो मज़मून पंहिंजो आहे। वारो जेको स्टाइल उन्हनि खे नज़र आयो आहे। ठीकु आहे, इहा ऐं एज़ अ इन रीडर में उन्हनि जी ऑब्ज़र्वेशन आहे। ममताज़ कलीम साहब साहब कॾहिं हिकिड़ी महिरबानी कयो, जी सर हाणे ईंदड़ प्रोग्रामनि जी में सर कुझु ॿियनि नवनि माण्हुनि खे बि शामिल कयो। माण्हू मूंखे नथा ॿुधणु चाहिनि, कुझु जी ॿियनि जी माण्हुनि खे ॿुधणु चाहिनि था, कुझु ॿियनि खे बि आणियो। जी 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 सर तव्हांजे करे ई माण्हू अचनि था, असांखे नथा ॿुधणु चाहिनि। माण्हू चवनि था त मां होस्ट त पंहिंजी मटायो। ॻाल्हि थो कयां, त ॿियनि खे आणियो न, जावेद खे आणियो, उनखे एबी खे आणियो, पंहिंजे पुराणा जेके जी जी दोस्त आहिनि उन्हनि खे आणियो जेके नावलनि ते लिखनि था। उनखे सुठो था लिखनि बुगियो साहब खे हा वठी अचो। जी सर जी बिल्कुलु असां इहा कोशिशि कंदासीं। ऐं कुझु दोस्त पर्सनल डिसलाइक जे करे बि असां सां कॉन्टेक्ट में नथा अचनि, जॾहिं त असां इहो ओपन प्लेटफॉर्म रखियो आहे। जेको बि अचणु चाहे ऐं असांखे जेको बि असांखे जॉइन करणु चाहींदो असां हुनखे लिंक सेंड कंदासीं। अहिड़ो को बि मसइलो कोन्हे को। हिते असां कंहिंसां न पर्सनल डिसलाइक आहे न पर्सनल लाइक आहे। ऐं असां नॉविल ते जेको आहे सो ऑब्जेक्टिव अंदाज़ में हिते ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं जेको असांजे साम्हूं मैटर हूंदो आहे सिर्फ़ु उन ते ई ॻाल्हाईंदा आहियूं। सर अकबर लगारी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। साईं मुमताज़ बुखारी साहब तव्हांजी बि वॾी महिरबानी। दोस्तो ईंदड़ स्ट्रीम जेको आहे सो रमज़ान शरीफ़ में थींदी ऐं उन में असां 15 ॾींहंनि में 2 स्ट्रीम्स कंदासीं सॼे महीने में। ऐं उहे कीअं तरतीब ठहे थी उहा तव्हां सां असां सोशल मीडिया ते शेयर कंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। GS सिंधी ॿोली।